बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई जल जलालहू, पाढ़ई जान जमाल, पाढ़ई सूरत पिरीअ जी, पाढ़ई हुस्न कमाल, पाढ़ई पीर मुरीद थिए, पाढ़ई पाण ख़याल, सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, ऐं उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में मां हाज़िर आहियां। ऐं मां इहा उमेद करियां थी तव्हां यकीनन तमामु सुठे तरीक़े सां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ करे चुका हूंदव। जेकॾहिं अव्हां मॉर्निंग पर्सन आहियो त अॼु हूअं बि मोकल आहे सखीलाल शहबाज़ कलंदर खे अॼु यादि करण जो ॾींहुं आहे। मां चवंदी आहियां कुझु हस्तियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे लाइ यकीनन हिकु मख़सूसु ॾींहुं न हूंदो आहे त उन्हनि खे यादि कजे। उन्हनि जो उहो फ़लसफ़ो हूंदो आहे जेको हमेशह ई हलंदो रहंदो आहे। ऐं असां नौजवान यकीनन जॾहिं बि उन्हनि खे पढ़ंदा आहियूं त उनजी डेप्थ एतिरी हूंदी आहे, अव्हां जेतिरो उन गहराईअ में वञो, जेतिरो उनखे सम्झण जी कोशिशि कयो, पर लॻंदो आहे त हीउ एतिरो गहरो समुंड आहे जंहिंमें तव्हां जेतिरो गहरो वञो था उहे ख़बर पवे थी त हीउ समुंड अञा गहरो आहे। सो अव्हां सभिनीनि खे मोकल आहे, तव्हां सभु घर में हूंदव ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हले पियो, सो अव्हां उहो डायल कजो ऐं अॼु जे प्रोग्राम में अव्हां ज़रूरु शामिलु थिजो। मां चाहींदसि त तव्हां जूं फ़ोन कॉल्स बि मां रिसीव करियां ऐं अव्हां जी ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा बि पंहिंजे प्रोग्राम में रखी सघां। मूंखे तमामु सुठो लॻंदो आहे जॾहिं कोई टॉपिक हली रहियो हूंदो आहे त उन टॉपिक जे हवाले सां उहा ॻाल्हि ॿोल जोड़ींदा आहियो त इहा ॻाल्हि अॻियां कंटिन्यू करण में ॾाढी सुठी लॻंदी आहे। हूअं बि जॾहिं हिकु होस्ट हिकु स्क्रीन ते साम्हूं हूंदो आहे त उनजो हिकिड़ो ज़हन हूंदो आहे, पर उनखे ॾिसण वारा, उनखे ॿुधण वारा, उनखे ऑब्ज़र्व करण वारा तमामु घणा ज़हन मौजूदु हूंदा आहिनि, वॾा ज़हन मौजूदु हूंदा आहिनि, तमामु घणियूं अखियूं मौजूदु हूंदियूं आहिनि। सो मां चाहींदी आहियां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करियां। गुज़िरियल ॾींहुं गैप हुयो, उनखां पहिरीं जेको मूं प्रोग्राम कंडक्ट कयो त मूं चाहियो पिए त सभिनीनि खे फ़ोन कॉल जे थ्रू मां कनेक्ट कयां ऐं असांजा जेके बि शाइर दानिश्वर अदीब जिन सां असां कनेक्ट थी सघियासीं उन्हनि सां कनेक्ट थी करे डॉक्टर आकाश अंसारी जे हवाले सां मूं प्रोग्राम खे कंडक्ट कयो। ऐं आउं ॼाणा थी त उहो प्रोग्राम बि अव्हांखे तमामु घणो सुठो लॻो हूंदो। ॾिसो न, ईअं ई थींदो आहे, कुझु इंसान एतिरो ख़ूबसूरत कमु करे वेंदा आहिनि घटि टाइम में, या ठीकु आहे जेतिरी उन्हनि जी ज़िंदगी हूंदी आहे, जेतिरा उन्हनि खे ॾींहं मिलंदा आहिनि, जेतिरा साल उहे असां सां गॾु हूंदा आहिनि, हिन समाज में अहिड़ो त पंहिंजो किरदारु उहो जोड़े वेंदा आहिनि जो उन्हनि जो उहो जेको किरदारु आहे उहो कॾहिं मिटिजी कोन सघंदो आहे। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त फ़न वॾो आहे या किरदारु वॾो आहे, मां हमेशह चवंदी आहियां त किरदारु वॾो आहे। ठीकु आहे, फ़न हर इंसान खे मां सम्झां थी किथे न किथे रब पाक का न का क्वालिटी ज़रूरु ॾिनी आहे। तव्हां थी सघे थो सुठा आर्टिस्ट हुजो, अव्हां जो ख़ूबसूरत आवाज़ हुजे, अव्हां जी एक्टिंग सुठी हुजे, थी सघे थो त अव्हां सुठा होस्ट हुजो, ब्रॉडकास्टिंग में अव्हां जो सुठो नालो ठही सघे, या जेकॾहिं अव्हां कमु कंदा आहियो त अव्हां सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहियो ऐं सुठे तरीक़े सां कमु करण जी कोशिशि अव्हां जी हूंदी, या कंहिं बि फील्ड में अव्हां सुठा डॉक्टर आहियो, एडवोकेट आहियो, इंजीनियर आहियो, टीचर आहियो, जेका बि तव्हांजी फील्ड आहे, सभु शयूं पासे ते, पर वरी बि जेको किरदारु हूंदो आहे उहो सभु कुझु हूंदो आहे। सभु शयूं पासे ते थी वेंदियूं आहिनि, पर इंसानु पंहिंजे किरदार जे ज़रिए दिलनि में ज़रूरु ज़िंदा रहंदो आहे। सो कमु पंहिंजी जॻह ते, पर कोशिशि कजे त पंहिंजे कम सां गॾो गॾु इंसानु पंहिंजो पाण खे ॾाढो सुठे तरीक़े सां मेंटेन कंदो हले, त जीअं असां ॿियनि जे लाइ जॾहिं इंस्पिरेशन बणूं था त वाक़ई में उहा इंस्पिरेशन ख़ूबसूरत बि हुअणु खपे उन अंदाज़ सां। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। अॼु प्रोग्राम में मूंसां एडवोकेट मौजूदु आहिनि ऐं संदन शरीक हयात मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहे। सो उन्हनि ॿिन्हिनि जो तारुफ़ साण मां कराईंदी हलां। एडवोकेट खलील अहमद उनर साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण जनाब जेकॾहिं उन्हनि जे कम जे हवाले सां ॻाल्हि कजे थी त पाण सिविल साइड ॾिसंदा आहिनि ऐं अव्हांखे ख़बर आहे त सिविल साइड जा जेके केसिस हूंदा आहिनि उहे ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि, तमामु हार्ड हूंदा आहिनि। वेही करे ॻाल्हाइणु मां सम्झां थी इट्स सम हाउ वेरी ईज़ी, पर उन्हनि पुछंदासीं त इहा साइट केतिरी ॾुखी आहे, छाकाणि त हुन में एक्सपीरियंस मुंहिंजे ख़्याल सां घणो काउंट थींदो आहे। उनखां अलावा जी पाण चेयरपर्सन आहिनि साइमा वेलफेयर एसोसिएशन जा, ऐं आर के लीगल अकेडमी जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। तमामु जेके बि कम आहिनि उहे पाण ॾिसंदा आहिनि। जनाब तव्हांखे दिलि जी गहराई सां सुबुह मेहराण प्रोग्राम में मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो सर, ठीकु आहियो?
माशाल्लाह जी, ग्रेट। तव्हांखे ॾिसी करे प्रोग्राम में मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे ऐं अव्हां जी शरीक हयात असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, सो उन्हनि जो मां तारीफ़ कराईंदी हलां। असां सां राहिला खलील साहिबा मौजूदु आहिनि ऐं पाण वॉइस चेयरपर्सन आहिनि आर के लीगल अकेडमी सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां सभु भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा सर, जॾहिं को न्यू गेस्ट हूंदो आहे मुंहिंजे प्रोग्राम में ऐं उनजी फर्स्ट अपीयरेंस हूंदी आहे सुबुह बहिराण प्रोग्राम में, त मुंहिंजो ॾाढो सादो सिंपल हिकिड़ो क्वेश्चन हूंदो आहे त सुबुह कीअं गुज़रंदी आहे। सो अव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि त मॉर्निंग अव्हां जी कीअं हूंदी आहे? अल्हम्दुलिल्लाह, मॉर्निंग हमेशह सुठी गुज़रंदी आहे, पर इहो आहे त थोरो कोर्ट जे हवाले सां हिकिड़ो जल्दी बसि नाश्तो करे रेडी थी करे कोर्ट पहुचणो हूंदो आहे, त हिकिड़ो रेस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त असांखे हिन केस में अपीयर थियणो आहे, जेको असां क्लाइंट खे असां पंहिंजो जेको फ्रूटफुल असां रिज़ल्ट ॾेई सघूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु सुठी गुड मॉर्निंग असांजी थी। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। सो मैम खां बि पुछंदासीं मैडम कीअं गुज़रंदी आहे जी, सुबुह अव्हांजी? सुबुह जो जीअं उथंदा आहियूं, नमाज़ लाइ क़ुर पाक पढ़ी, उन खां बाद खलील जे लाइ मतिलबु जेको सामान यूनिफॉर्म वग़ैरह उन्हनि जी सॼी ठाहे करे उन्हनि खे रेडी करे मोकिलींदा आहियूं। उन खां बाद वरी उहो ई रूटीन घर जी जेका घर जा कमकार हूंदा आहिनि ऐं 2 वॻे या 2:30 ताईं असां वरी निकिरी वेंदा आहियूं आर के लीगल अकेडमी। ज़बरदस्त। सो आर के लीगल अकेडमी जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर अॼु ॾिठो वञे त मोकल आहे ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे, अॼु जंहिं हस्ती खे यादि कयो वञे पियो, उनजो फ़लसफ़ो ॾाढो, उनजी डेप्थ तमामु घणी आहे। थोरो उन हवाले सां मां चाहींदसि तव्हां प्रोग्राम में कॉन्ट्रीब्यूट करियो ऐं पोइ वरी असां पंहिंजे एजेंडा जे तहत अॻियां वधंदासीं। बिल्कुलु कलंदर लाल शहबाज़ जे हवाले सां ॻाल्हायूं त हिकिड़ी वॾी हस्ती आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो फ़लसफ़ो रहियो आहे ऐं असांखे जीअं तव्हां स्टार्ट में ई ॻाल्हि कई त उन्हनि जे लाइ या को बि ॾींहुं असां सेलिब्रेट कयूं था कंहिंजे लाइ, त उहो हिकिड़ो ॾींहुं सेलिब्रेशन जे लाइ इनफ न हूंदो आहे। सॼो साल असां जीअं ईद जो ॾींहुं बि ईंदो आहे त असां चवंदा आहियूं त हुजणु ईअं खपे त ईद असांजी सॼो साल हुजे, हिक ॿिए सां मोहबतुनि वारो जेको आहे सो रवैयो हुजे। त हिन ॾींहं जे लाइ बि असां माना इहो हुजणु खपे त जेका बि हस्ती आहे उन्हनि खे यादि करण जे लाइ असां सॼो साल उन्हनि जे लाइ जेको आहे सो उन्हनि खे भेटा ॾियूं, उन्हनि खे यादि रखूं, उन्हनि जे जेके अमल रहिया आहिनि उन्हनि खे यादि रखूं। बिल्कुलु बिल्कुलु, या जेको फ़लसफ़ो आहे उनखे घटि में घटि थोरो घणो सम्झण जी कोशिशि ज़रूरु कजे। अच्छा सर, आर के लीगल अकेडमी जे हवाले सां मां चाहींदसि त असां ॻाल्हि ॿोल करियूं कि कीअं स्टार्टअप वरितो, छाकाणि त को बि कमु कबो आहे त उनजे पोयां नंढी या वरी हिकिड़ी स्टोरी ज़रूरु हूंदी आहे। मां चाहींदसि त अॼु शुरूअ खां शुरू पाण कयूं था ऐं तव्हां पंहिंजो सफ़र ॿुधाइजो सुबुह में हाणे प्रोग्राम में असां सां वंड कजो। बिल्कुलु ज़रूरु। हीउ सफ़रु हिकिड़ो ॾाढो पैनिक सफ़रु ऐं हिकिड़ो वॾो स्ट्रगलिंग वारो सफ़रु रहियो आहे असांजो, जंहिंमें 2021 खां वठी इहो मुंहिंजो सफ़रु रहियो आहे ऐं हिकिड़ी जीअं चेन हिकिड़ी ॻंढ बि आहे कंहिं न कंहिं मौज़ू सां गॾु। या मिसाल ॻाल्हि आहे को माण्हू को का शइ स्टार्ट कंदो आहे, तव्हां जीअं चयो त का न का उन पोयां का न का ज़रूरु स्टोरी का न का हूंदी आहे ज़रूरु। त हिन में बि हिकिड़ी वॾी हिकिड़ी स्टोरी आहे। 2021 में जेको आहे सो मुंहिंजी शादी थी हुई पंहिंजो पठान कम्यूनिटी मां, हैदराबाद मां, ऐं शादी जे तक़रीबन 2 महीननि खां पोइ जेको आहे सो असां वियासीं। ज़ारी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू शादी करे थो ऐं घुमण जे हिसाब सां, त नार्दर्न एरियाज़ वियासीं, नारायण कागन। उते जेको आहे सो तस्वीर कढाईंदे मुंहिंजी मिसिस जेको आहे सो साइमा नाले सां उहा दरिया में किरी पई। त उन जे पोयां ई जेको आहे सो मूं वरी ज़ारी ॻाल्हि आहे हिकिड़ो जीवन साथी आहे, त हिते हिकिड़ी आउं ॻाल्हि कंदुसि त रिश्ता ॿिया बि घणा आहिनि, माउ पीउ जो रिश्तो आहे, इहे बि अफ़ज़ल रिश्ता आहिनि, पर आउं चवंदो आहियां त हिन दुनिया में जेको रिश्तो अफ़ज़ल रिश्तो आयो उहो आहे ज़ाल मुड़ुस जो रिश्तो। ऐं उन रिश्ते जे हवाले सां हुनखे ज़ारी ॻाल्हि आहे हू जीअं स्लिप थी दरिया में किरी त मां उनजे पुठियां ई जंप ॾिनो हुनखे सेव करण जे लाइ। ऐं इहो न सोचियो त मुंहिंजो छा थींदो, पर मां बि उहा ज़िंदगी पंहिंजी जेको आहे सो दाव ते लॻाए करे ऐं उनखे जंप ॾिनो पोयां। ऐं अॻियां पथर में फाथो, हू वीचारी जेको आहे सो मरो मां हली वई पाणी जे वहिकिरे में। उनखां पोइ जेको आहे सो पूरी मुल्की लेवल ते हिकिड़ो ऑपरेशन थिया, 9 ॾींहं असां दरिया जा ऑपरेशन कया, पर असांखे बॉडी रिकवर न थी। उनखां पोइ जेको आहे सो पेरेंट्स जे हवाले सां अम्मी बि असांजी गॾियल ई इस्लामाबाद, उनजी तबियत ख़राबु थी वई, त उन्हनि खे ज़ारी ॻाल्हि ॿियनि रिश्तनि खे बि नज़र में रखणो थो पवे। त असां हलिया आयासीं, गाइबाने जनाज़ नमाज़ अदा कईसीं। पर इहो थियो त उन टाइम जंहिं टाइम आउं दरिया मां बचियो आहियां, त उन टाइम इहा रब जे तरफ़ां हिकिड़ी ज़हन में शइ आई त मूंखे हिन जे नाले सां इदारो क़ाइमु करिणो आहे।
पोइ हीअ असांखे उहा शइ मिले थी नथी मिले ॿिन्ही सूरतुनि में इदारो क़ाइमु करिणो आहे। हालांकि मूं कॾहिं बि ख़्वाब बि न सोचियो, माना ख़्वाब बि न ॾिठो या को सोचियो त को मां इदारो ठाहींदुमि। उनखां पोइ जीअं आयासीं त 40 ॾींहं असांखे उनजी बॉडी रिकवर थी, तक़रीबन 35 किलोमीटर अॻियां, ऐं उहा इस्लामाबाद में असां तदफ़ीन कईसीं। उनखां पोइ हिते अची करे उन मिशन खे असां शुरू कयोसीं ऐं साइमा वेलफेयर वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां उहो इदारो खोलियो। ऐं उन टाइम जेका कैफ़ियत हुई उन शइ खे नज़र में रखी करे छा कैफ़ियत हुई, छा हालत हुई, उहा शायदि इहो चई सघां थो त इहा मूंखे ख़बर ऐं मुंहिंजी मदर खे ख़बर हुई। उनखां पोइ हालांकि हूअं त दुनिया ॾिसे पई एतिरो हिकिड़ो हाईलाइट इशू थी वियो त हर को जेको आहे सो हिकिड़ो सोगवार हुयो ऐं हेॾो वॾो इंसिडेंट थियो पूरी दुनिया में। पर उनखां पोइ असां जेको मिशन शुरू कयो न, हिन जेको या हुई असांजी तकलीफ़ जेका हुई उनखे ताक़त करे ऐं मां हिन शइ जे पुठियां लॻियसि। पोइ उहा रजिस्टर्ड करायमि इदारो ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो एक्टिविटीज़ कंदा रहियासीं। उनखां पोइ 2022 में उन सां मुंहिंजो हिकिड़ो प्रॉमिस थियल हुयो उमिरि जे हिसाब सां, उहो उमिरो बि करे आयासीं ख़ैर सां, ऐं एक्टिविटीज़ जेको हलंदियूं रहियूं। बसि इहा रब खां इहा ई दुआ हुई त अॻिते बि जेको आहे सो सुठो हले। पर ज़ारी ॻाल्हि आहे पेरेंट्स आहिनि, पेरेंट्स त चाहींदा त ज़ारी ॻाल्हि आहे शादी वरी जेको आहे सो करे, पर मुंहिंजो इहो त हाणे शादी ऐं उन्हनि सां उन छोकिरी सां कयां जेका एटलीस्ट इन शइ खे मिशन खे सम्झे, ओन करे इन शइ खे। त मां हक़ीक़तनि में जेतिरो शुक्र अदा कयां रब जो त ओतिरो घटि हूंदो त अलाह पाक मूंखे कंहिं न कंहिं रस्ते सां मुंहिंजी मिसिस जेका आहे सो राहिला खलील इहा मूंखे नवाज़ी। ऐं हीअ जेका आर के लीगल अकेडमी तव्हां चई त आर के लीगल अकेडमी जो असल जेको एब्रीवेशन आहे उहो राहिला खलील ई आहे। त इहो सिर्फ़ु इन जे करे त हिन मुंहिंजो साथ ॾिनो आहे, कुलो कुले में मिलाए करे गॾु हलणु, इन शइ खे गॾु खणी हलणु हर औरत जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। त हिन इहो साथ ॾिनो आहे त मां हिन जे नाले सां इहो इदारो खोलियो। हाणे इहो आहे त असां ॿिन्हिनि इदारनि खे कोलोबरेट कयो आहे, साइमा वेलफेयर खे ऐं आर के लीगल अकेडमी खे। हाणे आर के लीगल अकेडमी में असांजा मुख़्तलिफ़ लॉ जा कोर्सिस आहिनि, जंहिंमें टैक्स मैनेजमेंट कोर्स थी वियो, लीगल फ्रीलांसिंग थी वियो, मुख़्तलिफ़ राहिला एंड खलील अकेडमी जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। पर मां इंसिडेंट जे बारे में थोरो अव्हां खां पुछणु चाहींदमि। न्यू एज त ज़िंदगी जा केतिरा बि साल गुज़री वञनि, को बि इंसानु मतिलबु जनरली मां सोचां छाकाणि त आउं पाण आर्टिस्टिक पर्सनैलिटी हिकु रखां थी, त कोई बि इंसानु जेकॾहिं अहिड़े इंसिडेंट मां गुज़रे, ज़िंदगी जा केतिरा बि साल गुज़री वञनि, उनजो ज़िक्र थिए त उहो इंसानु पैनिक ज़रूरु थी वेंदो। सॉरी फॉर दैट, मां उहा ॻाल्हि पुछां पई, पर मां हिन ॻाल्हि खे अव्हां चओ पिया त अव्हांखे ख़बर, हिकु ख़ुदा खे ख़बर, ॿियो माउ हूंदी आहे त उहा सुहिणे तरीक़े सां सम्झी सघंदी आहे, उहो औलाद तकलीफ़ में हुजे या ख़ुशी में हुजे। अच्छा, मूंखे ब्रेक थो चयो वञे पियो, मां इन ॻाल्हि खे वधीक कंटिन्यू करियां थी, पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे सुबुह मेहरान प्रोग्राम में। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी आवाज़ पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मूंखे जनाब एसएम नदीम साहब जॉइन करे चुका आहिनि ऐं तमामु स्पोर्ट्स जे हवाले सां पाण इलाही अपडेटेड रहंदा आहिनि। सो ICC जे हवाले सां पाण अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। अव्हांखे मां भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ज़बरदस्त। अच्छा जी, मूं ॻाल्हि ॿोल कई पे एडवोकेट साहब सां गॾु मौजूदु आहिनि, खलील साहब सां। सो सर, मां पुछणु चाहियां पई त उहा ॾिसो केतिरी ट्रामेटिक सिचुएशन हूंदी, सो थोरो ॿुधाए सघंदव त उन ट्रामा मां निकिरणु केतिरो हार्ड हुयो, या तव्हांजी चवंदा आहिनि न हिकिड़ी पंहिंजी विल हूंदी आहे, इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, तव्हांजी पंहिंजी विल हुई तॾहिं हुन मां निकिरी सघिया। सो यस, उहो फेज़ कीअं हुयो, उन मां निकिरणु केतिरो हार्ड हुयो, या उन शइ खे तव्हां केतिरो ईज़ी बणायो, कीअं बणायो ईज़ी? हक़ीक़तनि इहा ई आहे त उन सिचुएशन मां निकिरणु मुंहिंजे वस में वाक़ई न हुयो, छो त मूं उन टाइम इहो ई सोचियो त अगरि बॉडी असांखे रिकवर थिए थी ऐं तदफ़ीन कयूं था, उन टाइम जेकॾहिं मां पंहिंजो पाण खे संभाले वियुमि त ठीकु आहे, अगरि पंहिंजो पाण खे न संभाले सघियसि त मूंखे न आहे ख़बर त मुंहिंजो छा थींदो।
ऐं हक़ीक़तनि इहा हिकिड़ी ॾाढी पैनिक सिचुएशन हुई जंहिं टाइम असांखे बॉडी रिकवर थी ऐं असां बाय एयर वियासीं, वञी बॉडी पंहिंजो रिसीव कईसीं ऐं बॉडी ॾिठीसीं त क़ब्रिस्तान में ई असां तदफ़ीन पिया कयूं त बरसाति पई पवे, त उन टाइम मुंहिंजी कैफ़ियत इलाही ख़राबु थी वई ऐं मां यकीननि किरी पियो हुउसि हुते क़बर ते। त उहा सिचुएशन जेको आहे सो माना मुंहिंजे वस में बि न हुई। बसि उन खां पोइ जेको उतां थी करे हिन मिशन खे जेको वरितो न, लिटरली त मां अकेलो हिन मिशन में निकितसि ऐं जेको छो जो हींअर NGOs रजिस्टर करणु ॾाढो टफ प्रोसेस आहे, त उन जूं जेके वेरिफिकेशन वग़ैरह सॼो ऐं काफ़ी दोस्तनि जेको आहे सो हिननि में सुठनि माण्हुनि जेको आहे सो साथ बि ॾिनो, सहकार बि कयो ऐं उहो तमामु ईज़ी बि मुंहिंजे लाइ थी वियो। ऐं जेको ॾिसे पियो त हिन सां हिकिड़ो हेॾो वॾो इंसिडेंट थियो आहे त किथे बि मूंखे रुकावट बि कोन आई। ऐं हक़ीक़तनि वरी इहा बि ॻाल्हि कयां त आउं इन शइ ते बिलीव कंदो आहियां त तव्हांजी जंहिं बि कम में नेकनियती आहे न, तव्हांजा कम आसान आहिनि। इहो हिकिड़ो ॿुधल जुमिलो हमेशह असां ॿुधंदा आहियूं, पर हक़ीक़तनि मूं हिन शइ में ॾिठो। ऐं अॼु ॾींहं ताईं बि माना हिन NGO जे हवाले सां मां कंहिं बि इदारे में वेंदो आहियां त मुश्किलातूं मूंखे ईंदियूं आहिनि त को गॾु हूंदो आहे, चवंदो यार हीउ कीअं थींदो, मां चवंदो इहो आराम सां थी वेंदो। त सिर्फ़ु इन शइ ते बिलीव हूंदो आहे त नेकनियती जंहिंमें आहे त हिन इदारे में मां हमेशह नेकनियती रखी आहे ऐं किथे बि मां हिन इदारे में को पंहिंजे बेनिफिट्स जो या पंहिंजी लालच या बिज़नेस जे हवाले सां न सोचियो आहे। इवन हिन सां कनेक्ट करे RK लीगल अकेडमी खे जेको असां कनेक्ट कयो आहे त उन में असांजा जेके पेड कोर्सिस आहिनि उन्हनि में असां वरी स्कॉलरशिप्स ॾिनियूं आहिनि ऐं उहे स्कॉलरशिप्स वरी हिन जेका असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा स्पॉन्सर थी करे। सही ज़बरदस्त हिन हवाले सां ज़रूरु प्रोग्राम में मां चाहींदसि त ऐड करियूं, छाकाणि त मां सम्झां थी त हीउ जेको असांजो सेशन आहे, हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे ॾाढो इंफॉर्मेटिव बि आहे तमामु यूथ मेंबर्स जे लाइ बि। अच्छा जी, असां सां गॾु पाण राहिला ख़लील साहिबा बि मौजूदु आहिनि। राहिला साहिबा, केतिरो ईज़ी तव्हां हिन शइ खे बणायो पंहिंजे लाइ जॾहिं तव्हां ऑन करणु वियो, छाकाणि त कुझु शयुनि खे तस्लीम करणु समहाउ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर माशाअल्लाह सां तव्हां हर शइ खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ऑन करियो पिया। हिन जो सबूत इहो आहे त ख़लील साहिबु पाण पंहिंजी ज़ुबानी हिन ॻाल्हि जो ज़िक्र कनि पिया। जी प्लीज़ थोरो तव्हां ज़िक्र कजो। जी बिल्कुलु, इहा हिकु वॾी ॻाल्हि हूंदी आहे की हस्बैंड जेको आहे पूरी दुनिया जे साम्हूं पंहिंजी वाइफ खे अॻिते आणे ऐं उनजी तारीफ़ करे। ऐं अॼुकल्ह अहिड़ा हस्बैंड बिल्कुलु घटि आहिनि। सभ खां पहिरें जॾहिं ख़लील सां इहो इंसिडेंट थियो हुयो त ख़लील मुंहिंजे भाउ जो दोस्त आहे, त उन असांखे ॾेखारी वीडियो, चए पियो हिननि जी शादी खे न 2 महीना थिया आहिनि ऐं तव्हां न इन जे लाइ दुआ कयो, हिन जी वाइफ न पथर तां सिल्क थी वई आहे। उन मतिलबु असांजी बि कैफ़ियत ॾिसी करे अहिड़ी थी वई। पोइ मां दिलि सां दुआ घुरां पई की अलाह साईं जेको मुंहिंजे भाउ जो दोस्त आहे उनखे पंहिंजी वाइफ मिली वञे। पोइ रोज़ु अम्मी वारा सभु असां पुछंदा रहियासीं की वाइफ उन्हनि जी मिली या न। पोइ ख़बर पई की 40 ॾींहंनि खां बाद उनजी डेड बॉडी मिली। ऐं उनखां बाद 2 साल इन ॻाल्हि खे गुज़री विया। मुंहिंजे भाउ मूंखां पुछो की हीउ रिश्तो आहे ऐं ख़लील एडवोकेट जंहिंजी वाइफ जेको आहे पाणी में थी वई ऐं इन जी माना इहा लाइफ मूंखे ॿुधायसि, छा तूं इनखे एक्सेप्ट कंदे हिते अगरि रिश्तो कयूं। ऐं उन मूंखे हफ़्तो ॾिनो सोचण जो। पोइ मां इहो ई सोचियुमि की मुंहिंजे भाउ जो फ़ैसिलो आहे ऐं उहो मुंहिंजो गहरो दोस्त आहे ऐं ॿाहिरि करे भेणुनि जो ग़लति न सोचींदा। ऐं पोइ वरी मां हा करे छॾी ऐं दिलि में ख़ौफ़ हुयो, ॿुधायो न हो घर में। अॼु ॿुधायां थी की जेतिरो मतिलबु उनजी ज़िंदगी में पहिरें हिकु हुई वाइफ, उनजी ज़ाहिरा वाइफ जो मर्तबो ऐं ॿी खे उनजी जॻह ते रखणु, उनखे उहा जॻह ॾियणु उनजी, त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कंहिंजे लाइ। त इहो ख़ौफ़ हुयो की शायदि मूंखे उहा इज़त उहा मुहबत मिलंदी अलाए न। पोइ मां मुंहिंजे भाउ न ख़लील खां पुछो की छा तूं राहिला खे साइमा जी जॻह ॾेई सघंदे। ऐं पोइ ख़लील जा इहे लफ़्ज़ हुया की हू हिन दुनिया में न आहे, मां उनजे लाइ एतिरो करे सघां थो ऐं जेका मूंसां गॾु आहे इंसान जी हिकिड़ी कंहिं बि इंडिविजुअल जी हिकिड़ी ख़ूबसूरती ज़रूरु पाण चई सघूं था। हिन ॻाल्हि खां बिल्कुलु इनकार कोन थो करे सघिजे त हिकु इंसानु डेफिनेटली जेको इंसानु जेको जीवन साथी हुनजो हुन सां गॾु मौजूदु न आहे, उन जे नाले सां जेकॾहिं कुझु सुठो करणु चाहे पियो त जेको इंसानु हुन सां गॾु हूंदो त डेफिनेटली उनखे ऑन करणु, उनखे रिस्पेक्ट ॾियणु, उन जे लाइ पंहिंजे सर्किल में, पंहिंजी फैमिली
फैमिली में पंहिंजे ख़ानदान में उहा रिस्पेक्ट ठाहिण त हिकिड़े जेंटलमैन जो ई इहो किरदारु थी सघे थो। सो माशाल्लाह सां मूंखे अॼु प्रोग्राम कंडक्ट करे तमामु सुठो लॻे पियो। हिन तरह जा किरदार जेके हूंदा आहिनि असांजी सोसाइटी में यकीनन हिकिड़ो पॉज़िटिव पंहिंजो इनपुट ज़रूरु ॾींदा आहिनि। हिन तरह जा जेके किरदार हूंदा आहिनि उनखे ॾिसी करे तमामु जेके असांजा साथी ॾिसी रहिया हूंदा आहिनि, तमामु यूथ मेंबर्स स्पेशली पाण चऊं, छाकाणि त उहा एज ॾाढी जेका आहे न उहा घटि माण्हू हुन में संभलजंदा आहिनि, काफ़ी माण्हू हुन में पंहिंजे पाण खे कोन संभाले सघंदा आहिनि। त मां सम्झंदी आहियां त कुझु रोल मॉडल्स असांजी सोसाइटी में ॿियनि जे लाइ तमामु ख़ूबसूरत ज़िंदगी जे सफ़र खे ख़ूबसूरत बणाईंदा आहिनि। अच्छा जी, एस एम नदीम साहब खां मां पुछंदसि त ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 उन हवाले सां पाण असांखे अपडेट कंदा प्रोग्राम में। जी प्लीज़। आज ओपनिंग है उसकी और पाकिस्तान और न्यूजीलैंड का मैच है कराची के अंदर। काफ़ी इशूज़ मकसद चलते रहे इंडिया की तरफ से भी, ICC की तरफ से भी, कि जी भाई ये होना चाहिए और ये नहीं होना चाहिए। सबसे पहले तो मैं SOPs बता दूं जो ऑडियंस है उनके लिए, कि आप जो वो पावर बैंक नहीं ले जा सकते, मोबाइल के साथ जो पावर बैंक होता है एक वो, और जो आप जो दूसरा कोई छालिया या कोई ऐसी चीज़ वो भी नहीं ले जा सकते, खाने पीने की चीज़ें वो मना है वहाँ पर। अच्छा। हाँ, ग्राउंड के अंदर ले जाना। तो ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने SOPs दिए हैं ऑडियंस के लिए, और बीइंग ए पाकिस्तानी हमें जो एक अच्छा और बेहतरीन तरीके से इस मैच को या इस पूरे टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए हेल्प करनी चाहिए, क्योंकि देखिए पूरी दुनिया की नज़रें इस टूर्नामेंट के ऊपर हैं। 96 के बाद इतना बड़ा कोई टूर्नामेंट पाकिस्तान के अंदर हो रहा है। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो लाहौर में फाइनल हुआ था, श्रीलंका ने जीता था, उसमें उस टाइम पे वज़ीर आज़म थी तो वो चीफ गेस्ट थी। 96 का है और अब ये 2025 चल रहा है। तो इस बीच में काफ़ी हमने कुछ देखा भी है, हमारे हालात, हमारी मईशत, पाकिस्तान के सारे मामलात हमने देखे कि कितनी गवर्नमेंट आई कितनी गई। तो मैं एक दफ़ा फिर कहूँगा कि बीइंग ए पाकिस्तानी हमें जो है वो फुल सपोर्ट करना चाहिए और हमें खुद भी मजबूत होना चाहिए। देखें, दुनिया से जब आप मुकाबला करते हैं तो सबसे पहले अपने आप को मजबूत करते हैं। जब हम कमज़ोर होंगे तो फिर हर कोई आपके ऊपर उंगली भी उठाएगा और अटैक भी करेगा। तो ये आज वो पाकिस्तान और न्यूजीलैंड का मैच है और मैं दुआ दूँ कि पाकिस्तान आज जीते न्यूजीलैंड से, इंशाल्लाह जी, इंशाल्लाह। अच्छा खलील साहब, RK लीगल अकेडमी जे हवाले सां तमामु जेके कोर्सिस आहिनि कीअं इनिशिएट इन जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो स्टार्ट वठणु ऐं वरी पूरो जो पूरो उहो एजेंडा रखणु त भई असांखे डिफरेंट कोर्सिस कराइणा आहिनि, त स्टार्ट कीअं वरितो, कहिड़ा कहिड़ा कोर्सिस स्टार्टिंग में कराया ऐं हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा कोर्सिस हलनि पिया? असल में मूंखे शौक़ु हुयो त मां टैक्स जो जेको आहे सो कमु शुरू कयां, टैक्स कंसल्टेंट। त मूंखे 10 साल स्टैंडिंग थिया आहिनि एज़ एडवोकेट। त काफ़ी टाइम खां वठी इहो सोचियो पियो त हाणे कराची ऐं स्विच न पियो करे सघां, छो जो कराची हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी आहे त कराची में सेटल थियणु, त मूंखे ॾाढो ॾुखियो पियो लॻे। त हिते हैदराबाद में इहा अपॉर्चुनिटी न पई मूंखे नज़र में अचे। त मूं इहो सोचियो त जेकॾहिं मां उहा अपॉर्चुनिटी अवेल न करे सघियो आहियां त एटलीस्ट ॿिया जेके लॉ जा स्टूडेंट्स आहिनि या ग्रेजुएट्स एटलीस्ट उहे इहे शयूं अवेल करे सघनि। पोइ उन जे लाइ मां इहा RK लीगल अकेडमी इस्टेब्लिश कई ऐं उन में जेको आहे सो ही कोर्सिस जेको आहे सो मेन कोर्सिस जेके आहिनि उहे टैक्स मैनेजमेंट कोर्स आहे, 3 मंथ्स जो आहे, ऐं उन खां अलावा लीगल फ्रीलांसिंग आहे, लीगल ड्राफ्टिंग आहे, ऐं शॉर्ट हैंड जेको स्टेनोग्राफर जो कोर्स आहे, इंग्लिश लैंग्वेज आहे, ऐं उन खां अलावा ॿिया बि लॉ सां लेट गेट प्रिपरेशन आहे। त इहे कोर्सिस असां डिज़ाइन कया आहिनि। त उन्हनि में काफ़ी असां वरी स्कॉलरशिप्स बि ॾिनियूं आहिनि, जंहिंमें असांजी साइमा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे उहा स्पॉन्सर थी करे। रिसेंटली हींअर संडे ते 16 तारीख़ ते असांजो इवेंट हुयो ममताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में, जंहिंमें असां स्कॉलरशिप्स बि जेको आहे सो उहे अनाउंस कयूं ऐं जेके स्कॉलरशिप्स ॾिनियूं आहिनि उन्हनि में सर्टिफिकेशन बि असां जेको आहे सो कई। त असां इहा लॉ जे स्टूडेंट्स खे ऐं लॉ ग्रेजुएट्स खे इहा मैसेज बि ॾियणु चाहियूं था त ही अपॉर्चुनिटीज़ एंटायर पाकिस्तान में दावा कंदुसि त किथे बि कान्हे का, लॉ जे कोर्सिस में स्कॉलरशिप्स किथे बि कोन्हे का। त हीअ असांजो इदारो ॾिए पियो त आऊं उन्हनि स्टूडेंट्स खे लॉ ग्रेजुएट्स खे इहा रिक्वेस्ट कंदुमि त ही बराए महिरबानी ही अपॉर्चुनिटीज़ जेको आहे सो अवेल कयो, त सुभाणे तव्हां हिन मां बेनिफिट्स जेको आहे सो वठी सही। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी, असां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे मां शामिल कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? असीं तो फैज़ मोहम्मद दोस्तान बलोचिस्तान मां ॻाल्हायूं पिया। जी बलोचिस्तान कीअं आहे? ठीकु आहे। बलोचिस्तान जी मौसम कीअं आहे? बहितर आहे जी, अॻे को बहितर आहे माशाल्लाह जी। ओके, रात को वठी बरसात हुई। ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां?
साईं जिन जी जेका स्टोरी हुई ॾुखाईंदड़ साईं ॿुधाई की मुंहिंजी वाइफ ईअं सम्झ इहो हादसो थी वियो वरी बाद में मां ट्रस्ट ठाहियुमि साईं खे इहो अलाह हुनखे ईअं सम कामयाबी ॾींदो साईं जी इहा स्टोरी ॿुधे ॾाढो दुख थियो जी आमीन जी आमीन अल्लाह साईं कामयाबी ॾे संदन खे साईं खे बसि असांजो सलाम आहे महिरबानी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं वाकई में कुछ स्टोरीज़ इंस्पिरेशन ज़रूर बणिजी वेंदियूं आहिनि अच्छा सर ही जेके कोर्सेस आहिनि केतिरा ॿार हिन वक़्तु इनरोल्ड आहिनि इन्हनि कोर्सेस में हिन में असां टैक्स मैनेजमेंट जे हिसाब सां हिकिड़ी बैच असां पंहिंजो फाइनल करे चुका आहियूं ऐं सरप्राइज़िंगली त उन बैच में 6 स्टूडेंट हुया ऐं 6 जा 6 हींअर अर्निंग कनि पिया अच्छा टैक्स जो एतिरो कमु आहे असांजी सोसाइटी में असांजो नौजवान तमामु घटि हिन पासे अट्रैक्ट आहे त असां उन नौजवाननि खे इहा ई शइ चवणु चाहियूं पिया त हीउ कोर्स एतिरो त फ्रूटफुल आहे त असांजा 6 स्टूडेंट जेके निकिता आहिनि उहे बि अर्निंग कनि पिया ऐं सेकेंड बैच जेका हींअर असांजा तक़रीबन 9-10 स्टूडेंट आहिनि उहे सेकेंड मंथ उन्हनि जो हले पियो ऐं उहे सेकेंड मंथ में ई पंहिंजी अर्निंग शुरू कनि पिया ठीकु ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा जी असां प्रोग्राम खे अॻियां वधायूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो ऐं अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे मां भलीकार चवां थी सुबुह महिराण प्रोग्राम में जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु टेलीविज़न स्क्रीन ते असांखे ॾिसी रहिया आहियो ऐं हिन वक़्तु तव्हां पंहिंजे घर में टेलीविज़न ऑन कई आहे त सुबुह महिराण प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते नंबर हले पियो तव्हां डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिल थिजो असांजे प्रोग्राम में अॼु एडवोकेट मौजूदु आहिनि सो सिविल जे हवाले सां बि मां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदसि जेकॾहिं कोई इन तरह जो कोर्ट केस आहे का ॻाल्हि आहे त ज़रूरु प्रोग्राम में असां सां फ़ोन ते तव्हां डिस्कस कजो अच्छा सर सिविल जा जेके केसिस हूंदा आहिनि छाकाणि त कोई बि पर्सन ईंदो आहे ऐं उहो ॾिसंदो आहे एक्सपीरियंस्ड पर्सन खे तव्हां केतिरा केसिस अॼु ॾींहं ताईं तव्हां वटि आया आहिनि तव्हां उन्हनि केसिस खे सुठे तरीक़े सां सॉल्व कयो आहे ऐं हीअ साइड ॾाढो ॾुखियो मूंखे लॻंदो आहे ॿुधंदे बि तमामु ॾुखियो लॻंदो आहे सो प्लीज़ तव्हां थोरो एक्सप्लेन कजो हिन में मां इहो थोरो ॿुधायां मूंखे अंदाज़ो न आहे त केतिरा केसिस मां करे चुका आहियां बाक़ी इहो आहे त न सिर्फ़ु इहा हिकिड़ी मीडिया ते ॻाल्हि पर मुंहिंजो रिकॉर्ड आहे त हींअर इन 10 सालनि में मुंहिंजी 10 साल जी वकालत में मूं सिविल जो केस हिकु बि एटलीस्ट हारायो न आहे ऐं अलहमदिल्ला जेको आहे सो जेके बि सिविल जा केस मूंखे मिलिया आहिनि ऐं नेचुरली वरी मूंखे सिविल केस मिलंदा बि उहे ई आहिनि जेके क़बर में दफ़न हूंदा आहिनि मतिलबु क़बर में दफ़न या त कंहिं वकील जा खारियल केस जेके खरीया केस ऐं उन्हनि जो राइट कंहिं पार्टी जो 10-15 साल 20 साल दॿिजी वियो त उहे केस मिलिया आहिनि ऐं उहे केस खटिया आहिनि अलहमदिल्ला त इहा ई हिकिड़ी तारीख़ ठही आहे ऐं ठहंदी वेंदी आहे बाक़ी रही ॻाल्हि त असांजो जेको जुडिशरी जो जेको निज़ाम आहे उन हिसाब सां सिविल नेचर जो केस पहिरीं त 20-30 साल हिकु केस हलंदो बाक़ी इहो आहे त हाणे कुझु इन में आहे पेशरफ़ थी आहे त एटलीस्ट 3-4 सालनि में या अञा बि असां जेके चाहियूं त इहो आऊं चवंदो आहियां त डिपेंड कंदो आहे त वकील ते वकील चाहे त उन केस खे 10 साल बि हलाए सघे थो वकील चाहे त उनखे साल में 6 महीननि में बि ख़तमु करे सघे थो छो त डिले थींदी आहे असांजे वकीलनि जे पार्ट ते बि थींदी आहे समाओ स्ट्राइक थी वई समाओ जज साहिबु न आहे समाओ जेको पार्टी अवेलेबल न कोन्हे विटनेस कोन्हे त उन में थोरो डिले थी वेंदो आहे पर ज़्यादातर असांजो डिले जेको आहे सो असांजी वकील बिरादरी जे हिसाब सां बि इहा शइ थींदी आहे जेका मां पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कंदुमि त मां न चाहींदो आहे त इहो मुंहिंजे पार्ट ते का बि डिले थिए बाक़ी आहे त कॾहिं इशूज़ थी वेंदा ईअं फील थींदो आहे त तव्हांजी वकील बिरादरी जी ॻाल्हि पर मां सम्झां थी त हिन ॻाल्हि खे पाण सभु सम्झूं था हिन दौर में त हीउ बि बिज़नेस बणिजी चुको आहे एग्ज़ैक्टली ईअं आहे ॾिसो प्रोफेशन पंहिंजी जॻह ते जीअं अहिड़ो को केस कॾहिं मिलंदो आहे कंहिं दोस्ती जे हिसाब सां कंहिं वास्ते जे हिसाब सां पोइ चवंदो यार हाणे दोस्त आहीं तूं छा फीस वठंदे छो फीस वठंदे त असां हिकिड़ो ई मिसाल ॾींदा आहियूं त बाबा घोड़ो गाह सां दोस्ती कंदो त खाईंदो छा
खाईंदो छा डेफिनेटली असांजो प्रोफेशन इहो ई आहे, असांजो ॿियो को त प्रोफेशन कोन्हे को। बिल्कुलु बाक़ी इहो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कॾहिं वास्ते वारा हूंदा आहिनि त पोइ उन्हनि सां असांखे थोरो वरी डिस्काउंट जे हिसाब सां हलणो पवंदो आहे, कंदा बि आहियूं बिल्कुलु। ऐं मुंहिंजी नेचर आहे त वरी जेके अहिड़ा केसिस हूंदा आहिनि जेके अफोर्डेबल न हूंदा आहिनि त उन्हनि खे वरी आऊं थोरो साइमा वेलफेयर जे प्लेटफॉर्म ते ई खणी ईंदो आहियां, सही सही। छो उन में असांजी वरी लीगल एड बि टीम ठहियल आहे। अच्छा अच्छा हा। अच्छा सर, इहो त वरी थोरो अलॻि ई टॉपिक थी वियो, ते बि मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु एक्सप्लेन कजो, छाकाणि त तव्हांजो कमु आहे, तव्हां करे रहिया आहियो। मां राहीला साहिबा जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। राहीला, शुरूअ में हीउ कमु तव्हांजे लाइ केतिरो ॾुखियो हुयो ऑन करणु हिकु शइ खे, या माइंड हुयो त कुझु करिणो आहे अॻियां, को इदारो ठाहिणो आहे, या इन तरह जी का शइ न हुई, ब्लैंक हुयो ऐं तव्हांखे वरी ऑन करिणो बि पवे पियो, त इंट्रस्ट कीअं डेवलप थियो? असल में मुंहिंजो जेको प्रोफेशन आहे न उहो टीचिंग आहे, ऐं बेसिकली ॾहेरकी जी आहियां, उते जी उते आउं जॉब कंदी हुयसि। ऐं मुंहिंजो माइंड इहो ई सेट हुयो की मां आफ्टर मैरिज जेको आहे न जॉब कंदमि, ऐं टीचिंग जी इहा न ख़बर हुई की कंहिं NGO में अची वेंदमि या कुझु बि। ऐं NGO में अची मूंखे इलाही ख़ुशी थिए थी, जेके उन जूं एक्टिविटीज़ आहिनि न, जीअं हाणे जेके ग़रीब ॿार आहिनि उन्हनि खे गिफ्ट ॾियणु, ईद जा गिफ्ट प्रोवाइड करणु, या ऑर्फन स्टूडेंट ऑर्फन जेको आहिनि ॿारड़ा, उन्हनि जी केयर करणु, मूंखे टीचिंग खां वधीक इन शोबे में इलाही मज़ो अचे थो। ज़बरदस्त ज़बरदस्त। वेल, तव्हां जेको आहे सो ॾाढा काइंड आहियो, ॾाढा लविंग आहियो, तव्हांजे ॻाल्हाइण जे अंदाज़ मां महसूसु थिए पियो त ॾाढा नरम दिलि आहियो, त यकीनन तव्हां इन कम खे ॾाढो सुहिणे अंदाज़ में कंदा बि हूंदव ऐं ॾाढो दिलि सां बि। इन में मां थोरो ऐड कंदुसि त गुज़िरियल साल असां गॾिजी एक्टिविटीज़ कयूं पोइ रमज़ान में, त जेके आर्फन सेंटर आहिनि उन्हनि में वञी करे ॿारनि जे हिसाब सां उन्हनि खे गिफ्ट वाइज़ या इफ़्तारी जा प्रोग्राम कया। इवन शाहपुर चाकर में बि असां तक़रीबन 70-80 जेके ॿार आहिनि जंहिंजा पेरेंट्स न आहिनि या उहे अफोर्ड न पिया करे सघनि, उन्हनि 70-80 ॿारनि में असां कपिड़ा विरिहाया, नवां कपिड़ा ईद जा। त बिलीव कयो त मूंखे, मां छा लफ़्ज़ कयां त असांजे अखियुनि में रुगो पाणी हुयो ऐं एॾी ख़ुशी पई थिए जो शायदि मूंखे कॾहिं बि उहा ख़ुशी महसूसु न थी हुजे। ऐं मां इहो कयो त हीउ जेको मां मिशन खयो आहे इहो मुंहिंजो माना रायगान कोन्हे, सुठे वे में माशाल्लाह। मतलब उहा मुस्कुराहट कंहिंजे चेहरे ते ॾिसी कंहिंखे ख़ुशी ॾियण जी जेका ख़ुशी हूंदी आहे उहा त सभ खां वधीक ई हूंदी आहे। एसएम नदीम साहब, ये टूर्नामेंट कितना दिन चलेगा और क्या समझते हैं, पूरी अरेंजमेंट्स जो भी आपने देखी हैं उस हिसाब से आप क्या समझते हैं कि पूरा जिस तरह से पूरा एजेंडा है वो उन तमाम चीज़ों पे पूरे उतर पाएंगे, और क्या क्या आप समझते हैं? नहीं, ये टूर्नामेंट बड़ा हाईली अटेंशन जो वो दी हुई है इसको, और पाकिस्तान की तमाम सिक्योरिटी फोर्सेस वो भी इन्वॉल्व है। ये तकरीबन टूर्नामेंट चलेगा 19 दिन जो ये टूर्नामेंट है। 19 दिन? तकरीबन, सॉरी 19 मैचेस होंगे, और 9 से और जो है वो 19 से और 9 तारीख तक ये टूर्नामेंट चलेगा। मतलब अगले महीने की 9 तारीख उसको फाइनल है। और 4 वेन्यूज़ हैं इसके, कराची, लाहौर, रावलपिंडी और दुबई। दुबई तो इंडिया की ईमा के ऊपर ये सारा चल रहा है कि भाई वो हम लोग पाकिस्तान नहीं आएंगे। उन्होंने अपने कप्तान को भी नहीं भेजा यहाँ पर, रोहित शर्मा को, जो कैप्टन प्रेस कॉन्फ्रेंस होती है उसके लिए। तो पाकिस्तान ने भी उसके बदले ये किया कि जो इंडिया का जो फ्लैग है वो किसी भी ग्राउंड के ऊपर पाकिस्तान ने नहीं लगाया पाकिस्तान के अंदर। तो उसके ऊपर बड़ा क्राई हो रहा है इंडिया के अंदर कि भाई जो देखिए ये टूर्नामेंट हो रहा है। मतलब ये इस किस्म की चीज़ें हैं जो मतलब पाकिस्तान और इंडिया के दरमियान हमेशा से एक तो चलती आ रही हैं, और मुझे तो लगता है चलती ही रहेंगी। नहीं तो आप क्या समझते हैं, कोई टेबल टॉक, कोई इस तरह की चीज़ नहीं है कि इनके तमाम जो मसाइल हैं वो कुछ हल हो सकें? देखिए, पाकिस्तान तो बड़ा सॉफ्ट कॉर्नर रखता है। हमने अपनी टीमें भी भेजी है, हमारे गुलकार भी वहाँ जाते हैं, कॉमेडियन भी जाते हैं, सारे लोग जाते हैं। पर इंडिया की गवर्नमेंट जब से ये नरेंद्र मोदी आए उसके बाद से बड़ा स्ट्रिक्ट जो है वो उन्होंने स्टांस लिया हुआ है कि पाकिस्तान को किसी भी तरीके से स्टेबल भी नहीं होने देना है, और जो है वो उनको जो है कोई फेवर भी नहीं करनी है। फेवर तो दूर की बात है, मगर से एक जो कहते हैं ना कि जो लीगल काम है उसमें भी वो हिंड्रेंस और हर्डल्स वगैरह क्रिएट करते रहते हैं। अब ये दुबई के अंदर जो मैच हो रहा है उसका जो एक मैच का रेवेन्यू है पाकिस्तान और इंडिया के मैच का, वो 3 अरब रुपए, यानी कि आप अंदाज़ा कर लेंगे 3 अरब के टिकट गए हैं वहाँ पर। और जो अब जो टिकट्स मिल रहे हैं वो तकरीबन 20 से 25 लाख रुपए के जो है टिकट्स जो है ब्लैक में चल रहे हैं। मतलब इतना लोग पसंद करते हैं क्रिकेट को। ये एक हाइप क्रिएट हुई हुई है ना, तो उसकी वजह से समझ लें इन्होंने वो जो क्रिकेट का मैच जीतना, तो समझ लें कोई जंग जीत ली या कुछ ऐसा। इसको स्पोर्ट्स
जो है ना नहीं समझते वो लोग। वो समझते हैं कि हमने कोई बहुत बड़ा कारनामा कर लिया, फिर उस पर आप भी सोशल मीडिया पर देखते होंगे कितने मीम्स बनते हैं और कितनी चीज़ें होती हैं। तो उन्होंने उसको रोहित शर्मा को, हालांकि लास्ट टाइम तक ये था कि वो आएंगे यहाँ पर और जो वो शामिल होंगे उसमें। कप्तानों की एक प्रेस कॉन्फ्रेंस होती है, जो दुनिया की टॉप 8 टीम्स हैं उसके कप्तान जो है वो मौजूद होने थे, लेकिन एक जो रोहित शर्मा नहीं थे इसमें। बाकी ये कि अरेंजमेंट आपने कहा कि अरेंजमेंट बेहतरीन है। पाकिस्तान एयरफोर्स के तैयारे जो है वो भी आज जो है वो अपना करतब दिखाएंगे वहाँ पर ओपनिंग के अंदर। तो बड़ा जो है ज़बरदस्त किस्म का अरेंजमेंट किया है और क्रेडिट। अच्छा, मैं फेवरेट टीम इन टूर्नामेंट पूछूं तो कौन सी टीम फेवरेट है? देखिए इसमें मेरे हिसाब से तो इंडिया, पाकिस्तान और इंग्लैंड और दूसरी जो है ऑस्ट्रेलिया, को ये 4 टीमें हैं। और आज का मैच इंशाल्लाह जो है मुझे कभी उम्मीद है पाकिस्तान ने पुरानी अपनी ट्रायंगुलर सीरीज से सीखा होगा। न्यूजीलैंड के अगेंस्ट जो है 2 मैच लगातार पाकिस्तान हारा, एक फाइनल और एक उससे पहले राउंड का मैच। तो इंशाल्लाह मुझे उम्मीद है कि जो है वो पाकिस्तान जो है आज का मैच जो है वो न्यूजीलैंड से जीतेगा। सही। ओपनिंग मैच जब होता है तो जाहिर सी बात है वो बहुत ज़्यादा क्यूरियोसिटी होती है। तो अरेंजमेंट्स उस हवाले से कैसे हैं? जाहिर सी बात है तमाम जो भी क्रिकेट लवर्स हैं वो वहाँ पे कलेक्ट होंगे। हाँ देखें, बिल्कुल ये कई मीलों दूर तो गाड़ियाँ खड़ी करते हैं। मकसद में इनके लिए स्पॉट बनाए जाते हैं कि भाई आप फला जगह पे, सिक्योरिटी रिस्क होते हैं, काफ़ी चीज़ें देखनी होती हैं। ये एक मैच करवाने के लिए आप ये देखें कि कितने लोग इन्वॉल्व होंगे, कितनी मकसद हमारी सिक्योरिटी फोर्सेस भी इन्वॉल्व हैं, गवर्नमेंट ऑफ सिंध भी है और दीगर लोग हैं। बहुत मामलात होते हैं और हम तो एक टेलीविज़न पर बैठ कर देख रहे हैं ना मैच कि ये मैच हो रहा है, बाकी उसके बाहर जो है सराउंडिंग में बहुत कुछ हो रहा होता है। तो काफ़ी सिक्योरिटी रखी हुई है और जो बहुत ज़्यादा सिक्योरिटी के मामला किए हुए हैं। उसकी वजह ये है कि देखें हमारे साथ जो कुछ कंट्रीज हमारे दोस्त हैं, कुछ दुश्मन भी हैं। तो कहीं ना कहीं कोई भी एक लीक पॉइंट हमने अगर छोड़ दिया या कोई ऐसी लीकेज छोड़ी तो उसका फिर खमियाजा भुगतना पड़ता है। जैसे श्रीलंकन टीम के ऊपर अटैक हो गया था, न्यूजीलैंड टीम आई थी यहाँ पे कराची के अंदर, वहाँ पे वो बम का धमाका हो गया। तो ये चीज़ें थी, उनको सबको मद्देनज़र रखते हुए और बहुत ज़्यादा सिक्योरिटी रखी हुई है। और इंशाल्लाह आप देखेंगे कि आज बेहतरीन ओपनिंग होगी और उसमें जो है वो पाकिस्तानी अवाम और पाकिस्तानी मीडिया तमाम लोग जो है वो इंशाल्लाह सपोर्ट सही। अच्छा नदीम भाई, इस तरह के जब मैचेस होते हैं, टूर्नामेंट्स स्पेशली जब होते हैं इतने सालों के बाद, जब पाकिस्तान ऑन कर रहा है, तो इंजरीज का जाहिर सी बात है कहीं ना कहीं डाउट भी होता है। तो उस हवाले से क्या अरेंजमेंट्स होते हैं? देखें इंजरीज जो है वो प्लेयर्स की 2 तरह से होती है इंजरी। वैसे जो है ना, एक होती है एक्सटेंसिक और दूसरी होती है इंट्रिंसिक। एक्सटेंसिक क्या है कि बैरूनी कोई ऑब्जेक्ट आपको लग जाए, ठीक है। और इंट्रिंसिक प्लेयर की खुद की गलती होती है कि उसने ट्रेनिंग ज़्यादा कर ली है, या वो कहते हैं ना ओवर यूज इंजरी जिसे कहते हैं कि मसल्स का यूज़ इतना हो गया है या बोन का कि जिसकी वजह से इंजरी हो जाती है। तो जो अभी जो प्लेयर इंजर्ड हो रहे हैं ये प्रोफेशनल प्लेयर हैं और इनको कोई खुदा न खास्ता ऐसा नहीं है कि जैसे वो रविंद्र हैं उनके न्यूजीलैंड के, उनको बॉल लगी थी वो रिहैब हो गए पाकिस्तान और न्यूजीलैंड के मैच में, कि वो थी एक्सटेंसिव इंजरी। बाकी ये जितने भी प्लेयर्स हो रहे हैं इंजर्ड हो रहे हैं, ये अपनी खुद की गलती है, या तो इनकी फिटनेस अप टू द मार्क नहीं है, या फिर जो इन्होंने ओवर यूज जो वो किया है अपने आप को, मतलब बहुत ज़्यादा जो क्रिकेट में इन्वॉल्व हैं। तो ये मुख्तलिफ क्रिकेट बोर्ड्स हैं और जो प्लेयर्स हैं उनको खुद से जो है सोचना चाहिए। हमारे पाकिस्तानी तो बहुत ज़्यादा इंजर्ड होते हैं, उसकी वजह क्या है कि हमारे ग्रास रूट लेवल से इनकी बायोमैकेनिक्स, इनकी फिटनेस, इनकी स्किल, इनकी टेक्निक, उस पर काम बहुत कम होता है, वो चल चलाव वाला काम होता है। अब ये ऊपर पहुंच जाते हैं किसी न किसी तरह, और फिर जब इनके ऊपर मकसद इंटरनेशनल प्रेशर होता है और उस लेवल की आपको परफॉर्मेंस देनी होती है तो फिर ये इंजर्ड होना शुरू हो जाते हैं। तो ऐसी कई मिसालें हैं जिसमें एहसानुल्लाह हैं, शाहनवाज धानी है, हारिस रऊफ अभी इंजर्ड हो गए, सही, ठीक है ना, और बहुत सारे प्लेयर्स हैं। एहसन भाई, वैसे मैं आई एम नॉट क्रिकेट लवर, जैसे कि आपको पता भी है, मैं बहुत ज़्यादा इंटरेस्ट चाहते हुए भी नहीं ले पाती, लेकिन वो हाइप क्रिएट हो जाती है तो हमें रिजल्ट्स मालूम पड़ते हैं कि भाई ये हुआ। मैं एक बात हमेशा मैं सोचती हूँ कि पीक पे चला जाता है ना वो फाइट, जस्ट लाइक फाइटिंग, वो सारी चीज़ सामने आ रही होती पाकिस्तान और इंडिया की। ग्रास रूट लेवल पे काम होना कब से स्टार्ट होगा, क्या समझते हैं? इस सवाल का जवाब मैं आपसे लूँगी, पर वक्त ही वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ स्टूडियो की तरफ हलूं था, न्यूज़ ॿुधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान।
व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अॼु जो जेको प्रोग्राम आहे मां चाहींदसि त अॼु घणो टाइम मां न वठां। मूं वटि आयल जेके मौज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे मां पूरो टाइम ॾियां। सवाल करे चुकी आहियां त पहिरियों आंसर तव्हां खां ई वठां थी त ग्रास रूट लेवल ते कमु थियणु कॾहिं खां स्टार्ट थींदो प्रॉपर तरीक़े सां? देखिए, जब से पाकिस्तान बना है ना, तो अब मैं स्पोर्ट्स की बात करूँगा स्पेशली, कि स्पोर्ट्स के ऊपर तो कोई वर्कआउट हुआ ही नहीं, कोई हमारी स्पोर्ट्स की पॉलिसी। अच्छा, फिर हमारे यहाँ जो गवर्नमेंट चेंज होती है, फिर वो लोग चेंज हो जाते हैं, जो मकसद करने वाले होते हैं, उनकी फिर सोच भी चेंज होती है। अच्छा, फिर हमारे यहाँ सबसे बड़ा अलविया पता है क्या, मुझे ये अच्छा लगता है ये होना चाहिए, मुझे ये अच्छा लगता है ये होना चाहिए। हम पॉलिसी मेकर नहीं है। हमें सबसे पहले तो पॉलिसी डिज़ाइन करनी चाहिए कि भाई हमें सही बात है और काम करने की ज़रूरत प्राइमरी सेक्शन में है। जैसे मैं कॉलेज में हूँ डायरेक्टर फिजिकली, हमारे यहाँ इतना नहीं होता, ठीक है ना। प्राइमरी सेक्शन में अगर आप चीज़ें सीधी कर दें, एजुकेशन को, बच्चों की स्पोर्ट्स को, उनकी कैरेक्टर बिल्डिंग को, सारी चीज़ें सीधी कर दें, आपको ऑटोमेटिक जो है ना ऊपर तक यूनिवर्सिटी लेवल तक, और फिर वो प्रोफेशनल लाइफ में जाएंगे, आपको सब काम सीधे मिलेंगे। जब हम ग्रास रूट लेवल पर, मैं तो ये कहता हूँ प्राइमरी सेक्शन पर जो काम नहीं हो रहा है, सबसे बड़ा अलमिया हमारा यही है कि उसकी वजह से जो बीच में जो आता है ना, देखें छोटा बच्चा होता है, उसकी बोन्स, उसके मसल जो है वो मकसद आप उसको जिस तरह चाहें मोल्ड वो शेप में ला सकते हैं, शेप में ला सकते हैं। अब आप एक यूनिवर्सिटी का बच्चा है या कोई 20 साल का हो गया, 25 साल का, उसको आप अगर ज़्यादा आप प्रेशर देंगे या जोर लगाएंगे तो वो क्या होगा, वो मोल्ड नहीं होगा, वो टूट जाएगा। तो ऐसी जो इनकी कैरेक्टर बिल्डिंग या जो भी चीज़ें ग्रास रूट लेवल पर काम सही कह रहे हैं आप, बिल्कुल बिल्कुल सही कह रहे हैं। ये ॾाढी ख़ूबसूरत इहा ॻाल्हि आहे त जॾहिं असां पहाड़ुनि ते कमु न कंदा आहियूं त पोइ असां कीअं चई सघूं था त असांखे जेको फ्रूट आहे उहो सुठो मिले, मिठो मिले। इहो त पॉसिबल न आहे। त असांजे तालीमी निज़ाम जो दर हक़ीक़त जेको हिकिड़ो रुख आहे उहो इन तरह ई साम्हूं ईंदो आहे। लाइव कॉलर आहिनि, पहिरीं मां हुननि खे शामिल कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी जी, यासीन आराई असांजो भाउ फोन कॉल ते मौजूद आहे। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु, वफ़ा यासीन आराई जी दुआनि सां ठीकु आहे। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदा अदा? अदी बिल्कुलु पहिरियों त इन्हनि महिमाननि खे भली कार चऊं पिया, जेके महिमान आहिनि अव्हांजे सुवालनि जा जवाब ॾेई रहिया आहिनि। उन खां पोइ अॼुकल्ह जेको टॉपिक आहे, मां हिन ते कलंदर लाल शाहबाज़ ते ॻाल्हाईंदुमि। कलंदर लाल शाहबाज़ ही सिंध धरती सूफ़िन बुज़ुर्गनि उन्हनि जी सरज़मीन आहे ऐं उन्हनि हमेशह प्यार मोहबत अमन जो पैगाम ॾिनो आहे। ऐं ही असांजो कलंदर शाहबाज़ बि ईरान आज़रबाईजान खां थींदो अची सिंध जी सरज़मीन ते आबाद थियो, सेवन शरीफ़ में, जिते उनजो उर्स जी शायदि अॼु आख़िरी धमाल आहे। मेलो लॻे पियो थो, उन में 3 रोज़ा, हिकु ॾींहुं शुगर कॉन्फ्रेंस, हिकु ॾींहुं असां शाइरनि जे लाइ अदबी कॉन्फ्रेंस कल हुई ऐं फनकार शो हूंदो आहे। ऐं उन लिहाज़ सां हिन जे वाल जो नालो सैयद इब्राहिम कबीर हो ऐं हमेशह जेको सो हुन प्यार मोहबत जो पैगाम ॾिनो। ऐं कलंदर लाल शाहबाज़ जे लाइ ॿियो इहो मुंहिंजो ड्राइवर जेके हज़रात आहिनि उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे, खुदारा जेकॾहिं तव्हां पंजाब खां, सिंध खां, सॼी दुनिया खां जेके माण्हू अचनि था साईं जे उर्स ते, त ड्राइविंग चङी तरह कयो, निंड न कयो। इंसानी जानियूं केॾियूं क़ीमतियूं आहिनि, तव्हांखे उन्हनि जो ख़्यालु न आहे। एॾा हादसा, एॾा एक्सीडेंट था थियनि त खुदारा पंहिंजो ईअं न कयो जेको सो उन्हनि जी जान सां न खेॾो ऐं कुझु आस्ते ऐं ड्राइविंग ख़्याल सां कयो। महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढो सुठो तव्हां मैसेज ॾिनो आहे। पर ॻाल्हि वरी उहा ई हले पई न त जॾहिं असां वटि शुरूअ में कंहिं बि शइ ते कमु कोन थींदो आहे, पोइ उहा शइ तमामु बिगड़ी वेंदी आहे। त पोइ असां जेको आहे सो किराए करणु शुरू कंदा आहियूं, रड़ियूं करणु शुरू थींदा आहियूं त हीअ शइ बि सही थियणु खपे, हीअ शइ बि सही थियणु खपे। पर बेसिकली असां वटि कंहिं बि शइ जी का बि प्रॉपर अंदाज़ में ट्रेनिंग त हूंदी कोन आहे। ऐं रोड मैनेजमेंट खे बि दुनिया में पढ़ायो वेंदो आहे। ऐं असांखे उहो जेको लाइसेंस हूंदो आहे असांखे पाण खे ख़बर कोन हूंदी आहे, त असां पाण ई श्योर न हूंदा आहियूं त छा असां हिन कम जे लाइ वैलिड आहियूं बि या न। अच्छा, मां अव्हां खां पुछणु चाहींदमि, तव्हां माशाल्लाह सां एडवोकेट आहियो ऐं सिविल जा तमामु केसिस तव्हांजे साम्हूं अचनि था। छा था सम्झो ही तमामु सूरत हाल बिगड़े कीअं थी? छो आख़िर माना असां वटि एतिरा केसिस कीअं था जनम वठनि? इन में ॾिसो काफ़ी शयूं आहिनि। हिकु त असांजी सोसाइटी में या हिन खणी जदीद हिन मुआशिरे में, असांजे मुआशिरे में हिक ॿिए सां कुर्ब मोहबत इहा ख़तमु थी वई आहे। तव्हां ॾिसंदो त भाउ भाउ सां थो पियो विढ़े।
इवन भाउ खे हिक ॿिए ते यकीन कोन्हे, ट्रस्ट कोन्हे। ही ताज़ो डॉक्टर आकाश अंसारी जो जेको वाक़ियो थियो आहे इहो छा आहे, त इहो ई हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो वॾो मिसाल आहे त हिकिड़ो खणी एडॉप्ट थियल पुटु रही, पर हिकिड़ो पुटु ज़रूरु हुयो, ऐं उहो कहिड़ी लालच में, सिर्फ़ु प्रॉपर्टी जी लालच में, प्रॉपर्टी जी लालच में अची करे जेको आहे सो हुन पंहिंजे पीउ खे क़तल कयो ऐं केॾी माना अज़ियतनाक मौत जेका हुनखे ॾिनी आहे। मुंहिंजे हिसाब सां जेकॾहिं उहो पुटु हिकिड़े मुहबत में ई जेकॾहिं पीउ खे चवे हा त बाबा ही मूंखे प्रॉपर्टी खपे, त आउं यकीनन इहो चवंदुसि त डॉक्टर आकाश साहिबु बिना कंहिं शइ जे हू लिखी हुनखे ॾेई बि छॾे सघे पियो। पर ही एतिरो इंसान जे हिकिड़ो हवस जेको थी वेंदो आहे, चढ़ी वेंदो आहे, जो इन लालच में अची करे हाणे त खोड़ सारियूं ॻाल्हियूं पियो करे त मूंखे जेको माण्हू जेको आहे सो टोकींदा हुया त तूं अहिड़े क़िस्म जो पुटु हीअं, पोइ नशा वग़ैरह करणु शुरू थियो। नशे जी ॻाल्हि कयां त इहो बि असांजो पुलिस जो रोल आहे, पुलिस जो रोल आहे। हाणे इहा नशे आवर शयूं जेके आहिनि असांजे मुआशिरे में, सोसाइटी में वॾो किरदारु इहो पुलिस जो आहे, वॾो अलमियो आहे। असांजी जेके बि इहे शयूं वापराइजनि थियूं उहे ॾिसो न, हर मिसाल ॾींदा आहिनि त का बि शइ पुलिस खां लिकियल कान्हे का। असांजे मुआशिरे में जेकॾहिं पुलिस चाहे त घणो कुझु सुधारो आणे सघे थी, ऐं पुलिस जो वॾो रोल हूंदो आहे, त असांजे पुलिस जो रोल जेको आहे इंतिहाई हिकिड़ो ख़राबु तरीन, ऐं इवन हींअर रिपोर्ट बि आई आहे मीडिया ते त पाकिस्तान जो करप्ट तरीन इदारो पुलिस हीअं डिक्लेयर थियो आहे। उनखां पोइ वरी अचूं था त असांजे इन मुआशिरे में हिक ॿिए सां जेका मोहबत ख़तमु थी वई आहे, थोरी ॻाल्हि ते असांजा इशूज़ थियनि था, वरी जेकॾहिं उहे इशूज़ जनम वठनि था ऐं उहे कोर्टुनि ताईं पहुचनि था, त वरी हाणे उहे कोर्टुनि जो वरी असांजो सूरत-हाल जेका आहे सो उहा बि सभिनि जे साम्हूं आहे। ठीकु आहे, हाणे असांजी सुप्रीम कोर्ट आहे, हिकिड़ी आला अदालत आहे, हाणे उन जो रोल सभिनि जे साम्हूं आहे। हाणे उहा असांजी सुप्रीम कोर्ट में जेके हितां केसिस हेठियां खां थींदे हाई कोर्ट मां वरी सुप्रीम कोर्ट पहुचनि था, हाणे उहे केसिस जेके आहिनि ग़रीबनि मिसकिननि जा केसिस उहे पेंडिंग पिया आहिनि। सुप्रीम कोर्ट असांजी जेको आहे सो लॻी पई आहे पॉलिटिकल केसिस ते, इमरान ख़ान खे अॻिते आणणो आहे, फलाणे खे अॻिते आणणो आहे, फलाणे खे अॻिते आणणो, हर को पॉलिटिकल जंग में लॻी पई आहे। हाणे हींअर जेका ई 26 अमेंडमेंट जेका थी आहे, हाणे इन में बि असांजो जुडिशरी जो ॿेड़ो अञा वधीक गर्क थी वियो आहे। हाणे इन में फेवरेटिज़म ते मिसाली ॻाल्हि आहे, अॻु में जेके असांजा नाला रिकमेंड थींदा हुआ मेरिट बेस ते, त बाबा ही डिज़र्विंग आहे, हिनखे असां माना एलिवेट करायूं या छा, हाणे उहे शयूं पोइते रहिजी वियूं। हाणे पीपल्स पार्टी जी जेका इहा 26 अमेंडमेंट आई आहे, पीपल्स पार्टी खे एॾो फ़ाइदो आहे हिन में। हाणे पीपल्स पार्टी जा जेके मथे नुमाइंदा हुन कमेटी में वेठा आहिनि, ऐं उहे पंहिंजे फेवर जे हिसाब सां हींअर जेके बि हींअर जज जेके बि पंहिंजो एलिवेट थिया आहिनि हाई कोर्ट में, उहे टोटल फेवर वारा, ऐं बिलीव कयो त उहे जज उहे थिया आहिनि जंहिंजी असां कॾहिं बि उन्हनि जी प्रैक्टिस असां कोर्टुनि में ॾिठी कान्हे का। हाणे उहे छा अची अदालतूं हलाईंदा, हाणे उहे त ज़ारी ॻाल्हि आहे पंहिंजी भोतारी सिस्टम जेको शुरू खां पीपल्स पार्टी में हलंदो थो अचे, त उहो ई हलाईंदा निज़ाम। उन निज़ाम खे माना अञा हिकिड़ो त अॻे ई निज़ाम ख़राबु हुयो, वरी रहंदो अहिड़ी जुडिशरी में असांजी लाबियूं ईंदियूं त पोइ अञा वधीक सिस्टम ख़राबु थींदो। तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया। अच्छा, मां हिकिड़ी सिर्फ़ु पॉइंट रखणु चाहींदमि त हींअर ताज़ो ॾिसो ही वकला बिरादरी खे असां ॾिठोसीं एहतजाज कंदे, जेको तमामु वॾे पैमाने जो एहतजाज हुयो। इन खां वधीक एहतजाज भला कहिड़ो थी सघे थो, या वकीलनि खां वधीक कोई सुठे तरीक़े सां केस केरु विढ़ी सघे थो। उनखां पोइ बि त इहे शयूं साम्हूं अचनि थियूं न, जिन ते मां सम्झां थी त कंहिं बि क़िस्म जो को बि परदो रखियलु कोन आहे। कुझु उहे पर्सन्स बि इन्वॉल्व आहिनि जेके तमामु शयुनि खे आख़िर में लोढ़ियो छॾीनि, त पोइ हीउ कहिड़ो मैसेज पियो मिले? हाणे ॾाढो बहितरीनु तव्हां सुवालु पुछियो आहे, ऐं राति बि असांजी वकीलनि जी मीटिंग थी आहे इन इशू ते। ॾिसो, हाणे इशू इहो जेको जंहिं ॻाल्हि खां इहो जनम वरितो आहे, हिकु वकील पंहिंजे ट्रैक ते वञे थो पियो, गाॾी ते वञे थो पियो, ऐं SSP जेको आहे सो ख़ुदि लही करे अची हुन खां पुछे थो पियो। पहिरीं ॻाल्हि इहो SSP जो कमु ई कोन्हे, सिर्फ़ु ई ॾोहो हुनजो वकील जो इहो हुयो त हुन SSP जे प्रोटोकॉल खे क्रॉस कयो आहे। हाणे हिन SSP जी अञा इहा ई मरी आहे त हुन प्रोटोकॉल खे क्रॉस कयो आहे। उन ते SSP लही करे ऐं उन्हनि खे डायरेक्शन ॾिनी पुलिस खे, SHO खे, त भिटाई नगर हिनखे खणी वञो, हिन जी गाॾी ते बि FIR कयो ऐं हिन ते बि FIR कयो। हाणे ॾिसो न, इशू हिकु नंढड़ो उथियो, उनखां पोइ वकीलनि एहतजाज कयो बार में त बाबा बार जा नुमाइंदा SSP सां वञी ॻाल्हाइनि, SSP माफ़ी वठे जेको हिन अमल कयो आहे। SSP इन शइ ते त मां माफ़ी न वठंदुमि, मां माफ़ी छो वठां। बार जे उहिदेदारनि ॾिसो न, असांजे हिन सोसाइटी में
पॉलिटिक्स जे हवाले सां असांजी हाणे हिन माना जुडिशरी में प्लस में असांजी वकालत में वरी इहा पॉलिटिक्स बि इन्वॉल्व थी चुकी आहे। इवन पॉलिटिक्स जा माण्हू बि असांजा जेके आहिनि उहे ॿार जा उहिदेदार आहिनि। हाणे उन्हनि ई छा कयो जो उन SSP खे सपोर्ट कई, SSP खे सपोर्ट कई त वकील बिरादरी जेके नौजवान तबिको आहे, अॼु जो जेको नौजवान ताक़त आहे उहा हद खां वधीक आहे। उन्हनि वरी जेको प्रोटेस्ट कयो उन ते अञा शइ वधी। अधु कलाक में 15 मिंट में जेके SSP ॿाहिरि अची वञे हा ऐं उहो एक्सक्यूज़ करे हा त मामिलो ई हल थी वञे। पर असां ख़ुदि 16 कलाक असां वेठासीं ऐं उन खां पोइ राति जो 2 बजे DIG अचे थो, DIG अश्योरेंस कराए थो त बाबा परीहं सुभाणे मोकल आहे, परीहं जेको आहे सो SSP ट्रांसफर जो ऑर्डर खणी आऊं ॿाहिरि में ईंदमि। ठीकु आहे। वरी ॻाल्हि जॾहिं टियों ॾींहुं अचे थो त उन ॾींहुं DIG जो माना मौक़िफ़ ई चेंज टोटल वकीलनि जे ख़िलाफ़। हाणे ॾिसो इशूज़ अञा माना वधंदा पिया वञनि। हाणे उहो इशू थियो, उन खां पोइ असां 12 बजे जो इंतज़ारु कयोसीं। 12:30 बजे सॼी वकिला बिरादरी वञी असां प्रोटेस्ट कयोसीं। 3 ॾींहं जेको आहे सो रोड ब्लॉक हुयो, हाईवे। उन खां पोइ वरी हाईवे ब्लॉक थियो त टे ॾींहं ते जेको इहो लेटर खणी आया त बाबा हीउ मोकल ते वियो आहे। इहा माना आउं चवंदुसि त उन्हनि जे लाइ हुयो त चलो ठीकु आहे, इहो वकीलनि एहतजाज ख़तमु कयो। हालांकि ख़तमु थियणो न हुयो, छो त असांजी जेका डिमांड हुई SSP जी ट्रांसफर हुई, मोकल ते वञणी कोन हुई। पर चलो ठीकु आहे। उन खां पोइ वरी जेको कल्ह टियों ॾींहुं SSP आयो आहे, माना उहे चवंदा न हिकिड़ी चिंगारी ॿारणु SSP जंहिं तरीक़े सां आयो आहे। मोकल ते त हर कोई ऑफिसर वेंदो आहे न, ईंदो आहे त मोटंदो आहे, अची वेह थो सीट ते। ठीकु आहे, इहो वरी सोशल मीडिया ते कराइण। उन खां हिकिड़ो 2 ॾींहं अॻु में वरी हिननि जेको इहो ट्रायल करायो, पोस्टर हणाए करे अहलियान हैदराबाद जे तरफ़ां जेके पोस्टर हणाया, इहो अञा वधीक चिंगारी ॿारणु। वरी मथां ई SSP कल्ह टियों ॾींहुं आयो आहे त वरी पटका पाए रहे ऐं हेॾा गुलनि जा वर्खा करणु, वेलकम करणु, माना इहो हथ सां वधीक अञा बाहि ॿारणु आहे। ठीकु आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं असांजो वकीलनि जो एहतजाज हुयो त बाबा सिंपल मौक़िफ़ इहो ई हो त बाबा SSP ट्रांसफर ते असांखे हिकिड़ो नापसंदीदा शख़्स आहे असांजे लाइ। वरी इहो आणणु, हाणे इहो करे केरु थो पियो, जेके असांजा ॿार जा उहिदेदार रहिया आहिनि उन्हनि सपोर्ट कई। प्लस में हिन जो पंहिंजो मामूं जेको लंजार साहिबु जेको वेठो आहे, होम मिनिस्टर थियो करे। ठीकु आहे। हाणे उहो थियो वेठो आहे मथे, उहो सम्झे थो त सिंध बार बि मुंहिंजी आहे ऐं सिंध गवर्नमेंट मुंहिंजी आहे। असां उनखे मैसेज इहो ॾियणु चाहियूं था त तुंहिंजी सिंध गवर्नमेंट ज़रूरु आहे, तुंहिंजी सिंध बार। असां त हींअर सिंध बार खे नालो ई लंजार बार ॾेई छॾियो आहे, छो त सॼो कर्ता धर्ता उहे पियो करे थो। पर असांजो नौजवान वकीलनि जो पावर एतिरो आहे त असां हींअर राति बि असांजी मीटिंग थी आहे। पूरी सिंध में कल्ह राति ई स्ट्राइक अनाउंस थी वयूं आहिनि। सुभाणे कोर्टुनि खे ताला लॻंदा। जेसीं ताईं इहो SSP न वेंदो तेसि ताईं असांजो कोर्टूं बि न खुलंदियूं। हाणे अवाम जो वरी मैसेज इहो पियो अचे त ही वकिला जी जेका तहरीक आहे हिकिड़े पंहिंजे मफ़ाद जे लाइ। ठीकु आहे। ऐं पंहिंजे मफ़ाद जे लाइ जेको आहे सो तव्हां कयो पिया हेॾो होॾा। मुंहिंजो चवणु आहे त असांजो चलो ठीकु आहे, हिकिड़ो इशू थियो, उन ते असांजो हिकिड़ो मौक़िफ़ आहे जेको अॼु असां अटल रहियूं। पर पुलिस जो सोसाइटी में मयार केतिरो ख़राबु रहियो आहे, केतिरो इमेज ख़राबु रहियो आहे। रोज़मरे जी असां रोड ते बि वञूं था पिया। खलील साहब, मां एतिरो ज़रूरु चवणु चाहींदमि, छाकाणि त हींअर मां बि हिकु सीट ते वेठी आहियां एज़ एन एंकर पर्सन। मां इहो ज़रूरु चवंदमि त ॾिसो ॿिन्ही साइड्स ॾिसो, असां ईअं कोन था चई सघूं त ॿिन्ही साइड्स असां वटि वकिला बि ख़राबु आहिनि या पुलिस ऑफिसर्स बि असां वटि करप्ट आहिनि, या असां वटि वकील बिरादरी जा तमामु मेंबर्स या जेके लीड कनि था उहे सभु जा सभु सुठा आहिनि, या असां पुलिस वारी साइड ॾिसूं त उहे सभु जा सभु सुठा आहिनि। किथे उन्हनि जो किरदारु सुठो आहे, किथे हिन तरफ़ बि किरदारु सुठो आहे, किथे हिन तरफ़ बि असां उहे तमामु शयूं ॾिसूं था जेके हालांकि एक्सेप्टेबल कोन आहिनि, त वरी पुलिस डिपार्टमेंट मां बि उहे सभु शयूं ॾिसण जे लाइ मिलनि थियूं। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेका सही ॻाल्हि आहे या जेको सही फ़ैसिलो उहो ज़रूरु साम्हूं अचणु खपे ताकी सही हिकिड़ो मैसेज अॻियां ताईं कन्वे थी सघे। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, नंढो ब्रेक आहे, पोइ वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो ही जेको अंगण हूंदो आहे
मूंखे लॻंदो आहे त जॾहिं का बि शइ पॉज़िटिव अंदाज़ में उनखे डिस्कस कयो वञे थो या हेल्दी डिस्कशन्स जेके हूंदा आहिनि उहे यकीनन किथे न किथे का रिज़ल्ट ज़रूरु ॾेई रहिया हूंदा आहिनि। ईअं नथो थी सघे त जेकॾहिं 5000 माण्हू ॿुधंदा हुजनि त 5000 माण्हू ई उन पॉज़िटिव मैसेज खे सम्झी सघनि, पर जेकॾहिं 2-4 माण्हू बि सम्झी सघनि था ऐं पंहिंजे कम खे सुहिणे अंदाज़ में उहे माण्हू करे रहिया आहिनि त इहो बि असांजो हिकिड़ो जेको आहे न सुठो इनपुट हूंदो आहे ऐं असांजी हिकिड़ी नंढी कामयाबी इहा ज़रूरु हूंदी आहे। अच्छा एसएम साहब, आपके तरफ पहले मैं बढ़ना चाहूँगी, टूर्नामेंट्स के हवाले से बात हो रही है, आप भी कोई टूर्नामेंट करवा रहे हैं, मैं चाहूँगी कि उस हवाले से भी आप जिक्र करें प्रोग्राम में। हाँ देखिए, मैं अपने फादर के नाम पे करवा रहा हूँ ऑल सिंध टूर्नामेंट है टेप बॉल का। इससे पहले मैंने हार्ड बॉल का करवाया था जिसमें मेरा टीवी मीडिया पार्टनर हाँ जी, हाँ जी, रावल साहब जी वो चीफ गेस्ट आए थे। तो असल में क्या है कि जैसे देखें अभी सर बता रहे हैं कि भाई NGOs वगैरह चला रहे हैं और कार्य खैर कहते हैं इसे ना, तो मैं स्पोर्ट्स में ये कहता हूँ कि आज के दौर में बच्चों को किसी एक्टिविटी में लगा देना, कोई टूर्नामेंट करा देना, और बुराइयों से बचाने का सबसे बड़ा जरिया यही है कि आप उनको कोई डायरेक्शन दे दें, ठीक है ना, कोई फील्ड दे दें, चाहे वो स्पोर्ट्स की हो, IT की हो या दीगर मुख्तलिफ शोबा जाते हैं और उनकी फील्ड में आप इन्वॉल्व करें, तो उससे जो हमारी सोसाइटी है उस पर बड़ा अच्छा असर पड़ता है। तो ये टूर्नामेंट कराने का मकसद भी यही था कि भाई जो हमारे जो सराउंडिंग का एरिया है वहाँ के बच्चे, कुछ बच्चे ऐसे हैं जिनके पास हार्ड बॉल का सामान होता है, बड़ा एक्सपेंसिव है, 1-1 लाख रुपए के बैट हैं और दीगर जो गेयर्स हैं वो होते हैं, तो वो अफोर्ड नहीं कर सकते, तो फिर वो टेप बॉल पर खेलते हैं। तो उनके लिए एक एक्टिविटी जनरेट करने का मकसद था मेरा, और वो अल्हम्दुलिल्लाह 6 मैचेस हो चुके हैं और आज भी मैचेस हैं, फिर उसके बाद ये मंडे ट्यूसडे 2 दिन और मैचेस हैं और उसका फाइनल होगा। और 50,000 रुपये मैंने जो उसमें कैश प्राइज रखा है विनर को, और 25,000 रुपये रनर को, उसको हम दे रहे हैं सेकंड टीम को। तो ये भी एक अट्रैक्शन है बच्चों के लिए कि भाई आप आएँ और खेलें। तो उसमें तकरीबन 24 टीमें जो है पूरे सिंध से, मीरपुर खास और मातली और जामशोरो, कोटरी, हैदराबाद, टंडो जाम, यहाँ की टीमें जो हैं उसमें 3-4 जो टेप बॉल पर खेलते हैं बच्चे वो भी मेरे साथ इन्वॉल्व हैं, जिसमें जो नोमी राव है, याया है और तैमूर राव, मेरा अपना बेटा है वो भी बहुत ज़्यादा इन्वॉल्व हुआ है, वो खेलता भी है क्रिकेट। तो ये बच्चे कर रहे हैं, तो अब मैंने कहा चलें सुपरवाइज करेंगे हम और उसको देखेंगे सारी चीज़ों को। तो अल्हम्दुलिल्लाह ये चीज़ जो है वो मुआशरे के बेहतरी के लिए ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। एडवोकेट खलील अहमद उन्नर साहब जी तरफ़ मां वधणु चाहींदमि। अवां ज़िक्र कयो पंहिंजी ज़ुबानी त जॾहिं केसिस ॾिसंदा आहियूं ऐं उहो केस जेकॾहिं को इन तरह आहे त पोइ असां जेको आहे साइमा वेलफेयर एसोसिएशन जो जेको फंड अचे थो उन सां बि किथे न किथे उन्हनि खे लिंक करायूं था, त इहो प्रोसेस कीअं हूंदो आहे? अहिड़ा केसिस जेकॾहिं ईंदा आहिनि त मां पंहिंजे पाण ई ख़ुदि उन ई प्लेटफॉर्म ते खणी वेंदो आहियां, त जीअं असां छो जो काफ़ी पार्टीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजो राइट बि हूंदो आहे, प्रॉपर्टी राइट बि थिए थो, पर उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन शइ जे करे पोइ न करे सघंदा आहिनि। पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे या त उन्हनि सां काफ़ी डिस्काउंट में, या त वरी जेके ॾिसंदो आहियां त हाणे सफ़ा ई माना बेपोच आहे सफ़ा अहिड़ो, त पोइ उनखे इन साइमा वेलफेयर प्लेटफॉर्म तां खणी करे फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे सो इहो आउं कंदो आहियां। ऐं उहे लिमिटेड आहिनि, ईअं कोन्हे लिमिटेड आहिनि, बाक़ी डेफिनेटली सम्झी सघे थो लिमिटेड ई हूंदा, छाकाणि त पोइ उन वॾी रेंज में माण्हू संभाले बि त सघे न, करण ते त इंसान घणो कुझु करणु चाहींदो आहे, पर ॻाल्हि हूंदी आहे त वरी उहो रिज़ल्ट बि खणी अचिजे। असल में इन्हनि शइ खे आउं वधाइणु चाहियां थो, पर फंड जी सिर्फ़ु न हुजण जे करे, छो जो ॾिसो न असां वटि लीगल एड हिते सोसाइटी बि आहे, ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका इहा इन शइ ते कमु करे थी पई, पर मुंहिंजी बि कोशिशि इहा ई आहे त ऐं मुंहिंजो मैसेज मां ॾियणु चाहींदुसि उन्हनि सरकारी धुरनि खे या उन्हनि इदारनि खे त हीअ शइ मां करणु चाहियां थो, लीगल एड जो कमु करणु चाहियां थो सुठे नमूने सां, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फंड जी सिर्फ़ु न हुजण जे करे तमामु घटि आहे। सही, ऐं मां ईअं सम्झंदी आहियां त असां वटि माशाल्लाह सां कुझु एतिरियूं वेल सेटल्ड फैमिलीज़ हूंदियूं आहिनि जेके तमामु सुठे तरीक़े सां कंहिंखे सपोर्ट करे सघनि थियूं। पोइ इन तरह जा जेके असांजी सोसाइटी में उहे माण्हू आहिनि जेके बेयारो मददगार हूंदा आहिनि, जेकॾहिं सुठो को प्लेटफॉर्म ऑलरेडी आहे जेको कमु करे रहियो आहे, त छो न तव्हांजी फंडिंग उते हुजे ऐं थोरे, छाकाणि त उहो तव्हांजो जेको फंड हूंदो आहे अव्हां जे लाइ शायदि थोरो हूंदो आहे, पर ॿिए कंहिंजी ज़िंदगी ज़रूरु उहा शइ ठाहे सघंदी आहे। सो ख़ैर असां जेको आहे सो राहिला साहिबा जी तरफ़ अॻियां वधंदासीं। राहिला, मां पुछणु चाहींदमि अव्हां खां त हिकिड़ी सेटिस्फेक्शन हूंदी आहे न इंसान खे कमु करे रहियो हूंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल मां 2-3 ऑर्फन्स में वञा थी, स्कूल्स में वञा थी, उहे ॿार मां ॾिसां थी जिन खे मदद जी ज़रूरत आहे या उन्हनि सां हिकिड़ो सुठो टाइम स्पेंड कजे थो,
उन्हनि जे चपनि जो मुर्क विखेरजे थी त इंसानु ॾाढो सेटिस्फाई हूंदो आहे। राहिला पुछणु चाहींदमि अव्हां केतिरा मुतमईन आहियो इनकम सां? तव्हां इलाही सुठो क्वेश्चन पुछियो आहे ऐं जेको इन फ्यूचर असांजो प्लान ई इहो आहे, स्पेशली मुंहिंजो इहो हिकिड़ो ड्रीम आहे कि जेके ऑर्फन आहिनि ॿार ऐं जंहिंजा पेरेंट्स अफोर्ड नाहिनि करे सघंदा, असल में आर के लीगल अकेडमी में लॉ कोर्सिस सां गॾु मां कोचिंग बि हलाए रही आहियां। त मुंहिंजो इहो ख्वाबु आहे कि उहे ॿार जेके अफोर्ड नाहिनि करे सघंदा, जंहिंजा पेरेंट्स या ऑर्फन आहिनि, उन्हनि खे मां फ्री कोचिंग ॾियां जी। ऐं इहो इनशाला असांजो प्लान आहे इन फ्यूचर असां इहो स्टार्ट कंदासीं। ऐं मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं ॿार ख़ुशि थींदा आहिनि या उन्हनि सां गैदरिंग में मां वञी उन्हनि सां गॾु वेंदी आहियां, कचहरी कंदी आहियां, इलाही सुठो फील कंदो आहे। इहा बि हिकु नेकी आहे। नो डाउट इहा तमामु हिकिड़ी वॾी बल्कि नेकी आहे। राहिला मंथ में, हिकिड़े मंथ में केतिरा विज़िट्स थींदा आहिनि डिफरेंट अकेडमीज़ में, स्कूल्स में या ऑर्फन्स में? किथे किथे वञणु इहो त न पुछंदसि, पर केतिरा विज़िट्स थियनि था इहो ज़रूरु मां पुछणु चाहींदमि। असां सिचुएशन खे ॾिसंदा आहियूं जी। जीअं हाणे रमज़ान आहे, इफ्तार पार्टी कराए वरितीसीं, या ईद अचण वारी आहे, कंहिंखे गिफ्ट जी ज़रूरत आहे, या इवन कोई अहिड़ा मैसेज बि ईंदा आहिनि कि असांखे राशन जी ज़रूरत आहे। असां उहो शो न आहियूं कराईंदा, लेकिन असां उहो मतिलबु हिकिड़ो पंहिंजे हुन सां करे छॾींदा आहियूं हेल्प। छाकाणि त सफ़ेद पोश जेके इंसान हूंदा आहिनि उन्हनि जी वरी पोइ मदद बि उन ई तरह करणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ो त तव्हां वटि को वॾो फंड कोन आहे, त मां सम्झां थी हर मंथ में 2-3 विज़िट्स त पॉसिबल बि कोन आहिनि। सो जेतिरो बि अव्हां कमु करियो पिया त माशाअल्लाह सुठो लॻे पियो त इन तरह जा कम असांजी सोसाइटी में थी रहिया आहिनि। मां रोज़ जी बुनियाद ते प्रोग्राम कंडक्ट करियां थी ऐं काफ़ी ऑर्गेनाइज़ेशन्स तमामु सुठा माण्हू सुठे अंदाज़ में रन कनि पिया, पर हिननि जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो टोटली डिफरेंट आहे ऐं विदाउट एनी सपोर्ट पाण पंहिंजे तहत जेको कमु थिए पियो ॾाढो क़ाबिल तारीफ़ आहे। अच्छा, असां जेको आहे सो अॻियां तव्हांजी जेका ही ऑर्गेनाइज़ेशन आहे साइमा वेलफेयर एसोसिएशन, वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन, इन जा जेके तमामु कम आहिनि, सर कॾहिं कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त तमामु हार्ड कमु थी वियो आहे, हाणे जेको आहे थोरो रेस्ट करणु खपे, या इहो थकण वारो इहो अंसर न मिलियो आहे अञा? डेली बेसिस ते इहो ई थींदो आहे मुंहिंजी फैमिली मां, ख़ुशूसन अम्मी केॾी महिल चवंदी आहे, अबू चवंदो आहे त पुट कुझु आराम कर। आउं चवंदो आहियां त जॾहिं हिन मिशन खे खयो आहे न त पोइ आराम आउं छॾे ईंदो आहियां साइड ते। ऐं बिलीव कयो त ॾाढी थकावट थींदी आहे, पर आउं ज़रूरु हिन जी इन शइ में तारीफ़ कंदुसि त मुंहिंजी जेका थकावट माना जेका लहंदी आहे, त जॾहिं घर मोटंदो आहियां ऐं हिन खे आउं ख़ुशी वारो चहिरो ॾिसंदो आहियां। ऐं प्लस में ॾिसो न हिकिड़ी औरत हूंदी आहे, औरत घर जा बि रिस्पॉन्सिबिलिटी संभाले थी, मूंसां गॾु 2 बजे खां वठी 8 बजे ताईं अकेडमी में बि हूंदी आहे। ऐं पोइ बि जेकॾहिं मूंखे थोरो टंगुनि में पेरनि में सूरु थिए त उहा ज़ोर बि ॾिए, त इन खां वधीक जेको आहे सो थकावट कीअं लहे। सो थकावट बिल्कुलु थींदी आहे, इन में को शक कोन्हे। ज़ारी ॻाल्हि आहे इंसानु हेतिरो पंहिंजो पाण खे पीड़े थियो पियो, हेॾियुनि एक्टिविटीज़ खे, वकालत आहे, NGO आहे, अकेडमी आहे, त आउं चवंदो आहियां त हीअ असांजी जेका उमिरि आहे, हीअ असांजी स्ट्रगलिंग ऐं जदोजहद जी उमिरि आहे। जेकॾहिं हिन उमिरि में असां थकावट खे असां रखी करे असां उहो वरी रेस्ट कयूं या त पोइ न थी सघंदो आहे। त इन जे करे हींअर इन शइ खे बसि हूंदी आहे त स्ट्रगलिंग असांजो टाइम आहे, असां हिन में वधि खां वधि जेको बि आहे असां करिणो आहे, असांखे हिन टाइम में करिणो आहे, ऐं उहो कयूं था। तमामु सुठी स्पिरिट, ऐं इहा स्पिरिट यकीनन हर माण्हूअ में कोन हूंदी आहे। हर माण्हू हर कम खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में खणी कोन हली सघंदो आहे। इट्स वेरी हार्ड, ॾाढो ॾुखियो आहे इहो सभु कुछ। असम नदीम साहब, मैं आपसे पूछना चाहूँगी, स्कूल्स को किस तरह देख रहे हैं आप? मैं हमेशा जिक्र करती हूँ कि असांजा जेके स्कूल्स आहिनि उहे बेंगलो सिस्टम में सॼा अची विया आहिनि, त को असां वटि मैदान न आहे, ऐं यकीनन जॾहिं को मैदान ना है तो एक्टिविटीज़ उन तरह ना है। आप समझते हैं कि फिर बच्चे पॉलिश होकर उस तरह आगे नहीं बढ़ते? देखिए, सरदार शाह साहब जो है वो मिनिस्टर हैं हमारे एजुकेशन के, और कहीं ना कहीं कुछ ना कुछ वो मकसद कोशिश में लगे हुए तो हैं कि बेहतरी आए, लेकिन जो स्कूल में होना चाहिए, मैं भी गवर्नमेंट स्कूल से ही पढ़ा हूँ, मैट्रिक तक वहाँ पे फिर इंटर किया मैंने। जी हाँ। तो हमारे टाइम में तो फिर भी जो वो एक्टिविटीज़ वगैरह जो बहुत ज़्यादा होती थी, इंटर स्कूल गेम्स होते थे, सिंध के होते थे। वैसे एक हमारे पास PE टीचर, उस टाइम पर PTI होते थे, आजकल PE टीचर है, फिजिकल एजुकेशन टीचर, तो उनकी भी बहुत ज़्यादा जो है वो किल्लत है अभी। पहले तो हमारे पास होते थे। तो सबसे पहले तो आप जो वो देखें ना, एक कहते हैं ना कि स्पोर्ट्स कल्चर डेवलप करना,
तो वो स्कूल्स के अंदर डेवलप करें। तो आप जो आपने बात की दूसरी कि भाई जो वो शाइन होकर हमें मिले या उनकी एक शेप बने, तो इंशाल्लाह आप देखेंगे कि आगे जाकर आपको जो है ना यही बच्चे देखें। हम लोग क्या करते हैं, जो अभी ये बात हो रही है जो इस प्रोग्राम के अंदर क्राइम के हवाले से, काफ़ी चीज़ों के हवाले, ये हमें कौन सिखाता है? एक छोटा बच्चे को तो नहीं पता कि क्राइम कैसे करना है, वो सोसाइटी को देखता है, मुआशरे को वो जो अपने इर्द गिर्द के लोग हैं उनसे देखकर सीखता है। तो हमें एक अच्छा इन्वायरमेंट दें स्कूल में, घर के अंदर बच्चे को, तो डेफिनेटली फिर हमें एक जो है वो अच्छा जो सोसाइटी का फ़र्ज भी मिलेगा और वो मकसद आपको जो है वो प्रोफेशनल लाइफ में भी कामयाब नजर आएगा। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। जो है वो मकसद मेरा फोकस यही है जो आपने बात की है, ग्रास रूट लेवल स्कूल्स पर काम करें ज़्यादा से ज़्यादा। आपको ऊपर ज़्यादा वर्क करने की जरूरत ही नहीं पड़ेगी, चाहे वो हायर सेकेंडरी हो या कॉलेज साइड हो या यूनिवर्सिटी हो, आप जो प्राइमरी सेक्शन सही सही। अच्छा खलील साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त माना जॾहिं इन तरह जा केसिस असां वटि अचनि था, जीअं डॉक्टर साहब जो केस आयो, डॉक्टर आकाश साहब जो, त मां काफ़ी माण्हुनि जा स्टेटस ॾिसां पई त हर को चए पियो त धारियूं धारियूं थींदो आहे, ईअं न हूंदो आहे। माना इहा ॻाल्हि हिन वक़्तु मां सम्झां थी ॾाढी पुराणी थी चुकी आहे, तव्हां हिननि मिथ्स ते कोन था हली सघो, पर इहो ज़रूरु आहे त तव्हां उनजी तरबियत तमामु सुठी कयो, उनखे वक़्तु तमामु सुठो ॾियो, उनजी ट्रेनिंग तमामु सुठी हुअणु खपे। त हिकु पाणी जो ग्लास जेको आहे असां कंहिं बॉल में विझंदा आहियूं त उन बाउल जी शिकल इख़्तियार कंदो आहे, जेकॾहिं तव्हां उहो कंहिं प्लेट में विझंदव त उनजी शिकल इख़्तियार कंदो, त ॿारु ईअं ई हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां उनजी ट्रेनिंग ऐं तरबियत प्रॉपर अंदाज़ में कंदव त छो कोन ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हांखे सभु नतीजा ॾींदो। राहिला साहिबा जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। राहिला, अव्हां खां मां थोरो स्कूलिंग जो पुछणु चाहींदमि, अव्हांजी स्कूलिंग कीअं हुई, किथे पढ़ियो ऐं उहो टाइम कीअं हो, हिन वक़्त में ॿारनि जी जंहिं तरीक़े सां स्कूलिंग थिए पई, छा था सम्झो त उहो टाइम केतिरो, मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्त सां गॾु सभु शयूं चेंज थींदियूं आहिनि, त केतिरो ई सभु डिफरेंट बणिजी चुको आहे? जी, असल में मां मैट्रिक ऐं इंटर ताईं गवर्नमेंट स्कूल मां, उनखां बाद BS ऑनर्स MSc शाब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां कई आहे। ऐं असांजे दौर में इहे फैसिलिटीज़ न हुयूं जेके अॼुकल्ह ॿारनि खे मिली रहियूं आहिनि। असांजे वक़्त में मतिलबु कि बुक्स हूंदियूं, लिखियोसीं कॉपी ते, या टीचर जेको बोर्ड ते लिखियो असां बसि उहो नोट कयोसीं। लेकिन अॼुकल्ह इलाही फैसिलिटीज़ अची वियूं आहिनि, एक्टिविटीज़ बेस अची वियो आहे। अॼुकल्ह जो जेको सिलेबस आहे ऐं न्यू सिलेबस अची विया आहिनि, एक्टिविटीज़ अची वियूं आहिनि, लेकिन किथे न किथे इहा आहिनि फिज़िकल एक्टिविटीज़ न आहिनि थी रहियूं। जीअं सर चयो कि फिज़िकल एक्टिविटीज़ हुजणु घुरिजनि स्कूल्स में, गेम पीरियड हुजणु घुरिजनि, इहे तमामु घटि आहिनि स्कूल्स में। सही, ज़बरदस्त राहिला, ज़बरदस्त। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। नंढड़ो ब्रेक आहे, ऐं ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे बि हर भली कार चवां थी, वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। असां सां गॾु एडवोकेट खलील साहब पाण मौजूदु आहिनि, खलील अहमद उनर साहब, उन्हनि जी शरीक हयात राहिला साहिबा असां सां गॾु मौजूदु आहे, SM नदीम साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। खलील साहब, अव्हां खां मां पुछणु चाहींदमि, स्कूलिंग जी जॾहिं ॻाल्हि हले पई, तरबियत जी स्पेशली ॻाल्हि हले पई, ट्रेनिंग जी जॾहिं ॻाल्हि हले पई, छा था सम्झो त हीउ टाइम ॾाढो कॉम्पिटेंट आहे? हिन दौर में ॿार खे हैंडल करणु ऐं उनखे बेसिकली ट्रेनिंग ॾियणु केतिरो ज़रूरी आहे? असल में अॼु जे पेरेंट्स जी जेका आहे उहा मर्ज़ी इहा आहे त असांजे ॿार जी तरबियत बि स्कूल में थिए। हा, जेको आऊं इन सां सेटिस्फाई न आहियां त तरबियत ॿार जी हमेशह घर में ई थींदी आहे, माउ पीउ कंदा आहिनि या ॾाॾो ॾाॾी आहे या ॿिया जेके घर जा फ़र्द आहिनि। हा बिल्कुलु, त तरबियत ॿार जेको सिखंदो आहे उहो घर में ई सिखंदो आहे। ऐं रही ॻाल्हि इहा त तइलीम जे हिसाब सां, त तइलीम जे हिसाब सां जेको बि निज़ाम आहे असांजे प्राइवेट सेक्टर्स में, ऐं जीअं साईं ॾाढी भली ॻाल्हि कई त फिज़िकल एक्टिविटीज़ ॾाढी घटि आहे असां वटि। हाणे जेके स्कूल जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ो बेंगलोर टाइप स्कूल थी विया आहिनि, उन्हनि में अहिड़ा स्पोर्ट्स जे हवाले सां ग्राउंड्स न आहिनि जंहिंमें उहे ॿार पढ़ी सघनि, पंहिंजो जेके एक्टिविटीज़ फिज़िकल एक्टिविटीज़ करे सघनि। त असांजे हिन मुआशिरे में जेको जीअं क्रिकेट सां वाबस्ता आहे साईं, त क्रिकेट में बि नौजवाननि जो जेको इंट्रस्ट आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु घटियो इन जे करे ई आहे।
न त इहे शयूं जेकॾहिं एक्टिविटीज़ हुजनि त असांजो ॿार बि उन शइ ॾे मुतवजह थिए ऐं इन शइ जे करे ई असांजो ॿारु इन शइ ॾे मुतवजह कोन्हे। हाणे सिर्फ़ु छा आहे, अच्छा वरी हींअर ॾिसो न असांजो हिकिड़ो मॉडर्न टेक्नोलॉजीज़ बची वियूं आहिनि। हाणे ॿार जेको आहे सो ज़्यादातर इवन हर घर में इहा शइ आहे त मोबाइल यूज़ करे थो। चलो ठीकु आहे, मोबाइल यूज़ करे थो, तव्हां वरी उनखे पॉज़िटिव वे में खणी वञो। हाणे हिकिड़ो असांजो पंहिंजो वरी हिकिड़ो ॿियो बि इदारो आहे डिजिटल सिंध इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी, जिथे IT जा कोर्सिस वग़ैरह थींदा आहिनि। ब्रदर मुंहिंजो आहे शफ़ीक अहमद उनट, उहो हलाईंदो आहे। त हाणे उते हिकिड़ो लतीफ़ाबाद मां हिकिड़ो ॿारु आयो मुंहिंजे पंहिंजो ऑर्गेनाइज़ेशन जे थ्रू ई आयो, त मां उन ॿार खे उहा अपॉर्चुनिटी उते ॾिनी। आई वॉज सरप्राइज़ के तक़रीबन 8-9 सालनि जो ॿारु ही जेको आहे सो वेब डेवलपर हुयो। त मां जॾहिं उन्हनि खां उनजी मदर आई, उनजो पेरेंट्स पंहिंजो आया, त हुनजो फादर जो डॉक्टर आहे ऐं मदर हुनजी वरी पाण ख़ुदि वेब डेवलपर आहे। त मां हुन खां जॾहिं इहो तारीफ़ पुछियो त हुन चयो त मां वेब डेवलपमेंट सिखां पई, त जीअं आउं कमु कयां पई लैपटॉप ते, त मुंहिंजो नंढड़ो जेको आहे सो मोबाइल रखी करे मूंखे ॾिसणु लॻो। त मूंखे ॾिसणु लॻो त मूं चयो त भला ठीकु आहे, भला सिखे, ऑब्ज़र्व करे वियो। मां हुनखे छा कयो त मूं हुनखे सेखारियो बि सही पाण, ऐं वरी हुनखे क्लास बि अटेंड कराया। क्लास अटेंड करा त हू अॼु वेब डेवलपर थी वियो। त इहा हिकिड़ो पॉज़िटिव उन मदर छा कयो, पॉज़िटिव हिकिड़ो रोल इख्तियार कयो। त असांजी सोसाइटी में जेकॾहिं इहा शइ बि पॉज़िटिव वे में जेकॾहिं थिए न, त असांजा न्यू जनरेशन बि सुठी तरफ़ वञी सघनि था। छो जो IT जो हींअर दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस हर इदारे में कमु करे थी। इवन असांजे वकालत ज़बरदस्त रोल इख्तियार करे थी। पहिरीं जे दौर में अञा मां सम्झां थी जेके बि एडवोकेट हूंदा उन्हनि खे ॾाढी मुश्किल थींदी हुई शुरूआत में। हाणे त तव्हां इज़ीली जेको आहे पंहिंजो केस पूरो ॾेई था छॾियो। तमामु तव्हां रुॻो उन्हनि खे इंस्ट्रक्शन ॾियो, तव्हांखे सॼी रिज़ल्ट कढी थी ॾिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस। त इन में फ़ाइदा बि आहिनि, नुक़सान बि आहिनि। नुक़सान इहे आहिनि त पोइ माइंड यूटिलाइज़ कोन थो थिए। तव्हां की ॾेई छॾी हुनखे, तव्हांखे रिज़ल्ट मिली वई, वधीक सोचण जी ज़रूरत ई कान्हे का, वधीक हुन ते डीपली क्रिएटिविटी किथे न किथे उहा स्टॉप एग्ज़ैक्टली इहा शइ आहे। सही पर इहो बि मां सम्झां थी डिपेंड तव्हां ते पाण ते करे थो, तव्हां पंहिंजे पाण खे केतिरो क्रिएटिव रखो था। ईअं पॉसिबल मतिलबु थी सघे थो तव्हां पूरो जो पूरो हुन केस खे पंहिंजो पाण सॉर्ट आउट कयो, रिज़ल्ट कढो, एंड देन तव्हां वरी अगेन आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां बि हेल्प वठो त आया हिन जो ॿियो हल छा थी सघे थो। त उहे ॿ शयूं तव्हां वरी कंपेयर करे सघो था, वधीक क्रिएटिव बि बणिजी सघो था। त हर शइ पंहिंजो पाण ते डिपेंड किथे न किथे ज़रूरु करे थी। जीअं मूं चयो न, इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। पर मां इन ॻाल्हि खे बि तस्लीम कंदी आहियां त इफ देयर इज़ अ विल देयर आर मल्टीपल डायमेंशनल वेज़। त पोइ उहे मल्टीपल डायमेंशनल वेज असांखे मिलनि ज़रूर था। एसएम नदीम साहब, आपसे भी मैं ये सवाल करना चाहूँगी क्योंकि हमारी सोसाइटी में हर दिन कोई ना कोई न्यू केस हमारे सामने आ जाता है। हाई प्रोफाइल केस को न को बणिजी वेंदो आहे। जेकॾहिं हिकु पुटु पीउ खे मारे थो, आया उहो पुटु पंहिंजो आहे, सॻो आहे, न आहे, पर तरबियत किथे न किथे तमाम घणी मैटर कंदी है। आप क्या समझते हैं, तरबियत कितना मैटर करती है? मैं समझता हूँ कि ज़्यादातर डिपेंड ही जो इंसान की शख्सियत पे वो तरबियत का मतलब बहुत ज़्यादा असर है और करती है, जो ना वो तरबियत बहुत ज़्यादा असर करती है लाइफ के अंदर। और देखें ना, हम जो भी चीज़ सीखते हैं, अगर मैं उर्दू बोल रहा हूँ या हम सिंधी बोल रहे हैं, तो ये हमें कहाँ से मिली है? ये हमें माहौल ने सिखाया है, हमारे इर्द गिर्द के लोगों ने। ठीक है, अंग्रेज़ी बोलते हैं वहाँ पर, अगर मैं कहीं और होता तो कोई और लैंग्वेज बोलता है। तो जो हम माहौल से सीखते हैं, और वो माहौल कहाँ पर मिलता है हमें? असल में हमारे घर में मिलता है, माँ बाप की तरफ से, बहन भाइयों की तरफ से, जो दादा दादी हैं या जो भी लोग रह रहे हैं, आपका ख़ानदान कुनबा जिसे कहते हैं, उनसे मिलता है। अच्छा, वो बच्चा वही चीज़ें, जैसे अभी इन्होंने साई ने बताया कि वो वेब डेवलपर था बच्चा, जो बन गया बच्चा, इंटरेस्ट था तो बन गया उम्र में, तो वो उसने देखा ना, वो मकसद अपनी वालदा को करते हुए देखा। तो ये वालिदैन का बड़ा रोल है इसके अंदर कि भाई जो है देखें, आप अपने बच्चों को टाइम दें, एटलीस्ट 1 से 2 घंटे डेली बेसिस पर उनके साथ बैठें, फ्रेंडली इन्वायरमेंट रखें। देखिए, बच्चे जो बेरवि इख्तियार करते हैं या क्राइम की तरफ आते हैं, उसकी वजह क्या होती है कि वालिदैन की तवज्जो नहीं होती, फिर वो अपनी मर्जी से कर रहे होते हैं। फिर कुछ बच्चों को जो पॉजिटिव लोग मिलते हैं, कुछ को नेगेटिव मिलते हैं, फिर वो छोटी छोटी चीज़ें करते हैं, फिर उससे फिर वो आगे बढ़ते हैं, फिर ये इतना बड़ा क्राइम करते हैं। तो ये चीज़ें जो है ना, उनको एक डायरेक्शन दें। और मैं तो ये कहता हूँ कि मोर स्पोर्ट्स लेस क्राइम। मैंने एक मकसद ये अपनी तरफ से एक बनाया है कि आप स्पोर्ट्स कराएं बच्चों को, जब वो थक जाएगा, फेटअप हो जाएगा इतना, तो जाके आराम ही करे, उसको और कोई दूसरी चीज़ नहीं सूझेगी। क्राइम की तरफ वो नहीं बढ़ पाएगा। बिल्कुल, बॉडी थक जाती है तो फिर आदमी क्या करता है?
तो और आप देखें कि स्पोर्ट्समैन स्पिरिट का लफ्ज सुना होगा आपने, सिर्फ ये स्पिरिट स्पोर्ट्स में नजर आती है। आम रूटीन के अंदर आप अगर बाइक पर जा रहे हैं, गाड़ी में जा रहे हैं, जरा सा आपको कोई टच हो जाए तो एक दूसरे को घूरना शुरू कर देते हैं, तो होता नहीं क्या कर दिया, कौन सा वो पेशेंस लेवल तो बच्चों ही कोना है ना के में। आप स्पोर्ट्स में देख लें, आप फुटबॉल खेलते हैं, बॉक्सिंग खेलते हैं, कराटे या ताइक्वांडो है, कितने मकसद लाते हैं और घूसे लग रहे होते हैं, और फिर उसके बाद जब मैच खत्म होता है उसके बाद भी शेक हैंड करते हैं, एक जीता ही रहता है। तो ये स्पिरिट आपको स्पोर्ट्स में नजर आती है। तो मैं वालिदैन को ये भी कहूंगा कि अपने बच्चों को कम से कम 1-1.5 घंटा जो है डेली बेसिस के ऊपर आप जो है स्पोर्ट्स की एक्टिविटी करें, तो उनकी लाइफ बिल्कुल चेंज हो जाएगी, उनके अंदर पैशन आएगा, दूसरों को एक्सेप्ट करने का मादा पैदा होगा। कि आजकल हमारे अंदर क्या है, हम दूसरों को एक्सेप्ट नहीं कर पाते, न उनकी खुशियां देखना देगा। असल खुशी क्या है कि दूसरे की खुशी में खुश होना, वो हमें आता ही नहीं, ठीक है ना, चाहे वो फैमिली वाइज हो या दोस्तों के हिसाब से हो। तो वो हसद और ये इस टाइप की चीज़ें जो है वो बहुत ज़्यादा लोगों में आ गई हैं। या अभी साईं ने कहा कि मोहब्बतें ख़त्म हो गई हैं, तो मोहब्बतें ख़त्म यूँ ही हुई है ना कि हम मतलब ईजी लाइफ में आ गए, मोबाइल मिल गए, हर चीज़ है। बिल्कुल एसएम भाई बड़ी खूबसूरत बात की है आपने। ऐं असांजे प्रोग्राम जो जेको एंड आहे वो ॾाढो सुठो मां सम्झां थी समराइज़ जेकॾहिं सभिनीनि शयुनि खे कजे त एसएम भाई ऑलरेडी समराइज़ करे चुका आहिनि। त असां कंहिं बि तव्हां फील्ड खे ॾिसो, कंहिं बि तव्हां पेशन ऐं प्रोफेशन ॾे हलिया वञो, पर जेकॾहिं इंसान में एक्सेप्टेंस कोन आहे त उहो डेफिनेटली उहो उन शइ में उन हंधि फिट कोन थी सघंदो। 4 शयूं ॾाढियूं इंपॉर्टेंट हूंदियूं आहिनि, विन विन, विन लॉस, लॉस विन, लॉस लॉस। ही सभु शयूं जेकॾहिं असांखे सिखणियूं आहिनि त पोइ बैलेंस्ड वे में ॿार खे ज़रूरु हलाइणो पवंदो। ऐं अगेन मां इहा ॻाल्हि पंहिंजे प्रोग्राम में लास्ट में करणु चाहींदमि, जेकॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था या कंहिं बि मामले जी ॻाल्हि साम्हूं अचे थी, त जेकॾहिं ग्रास रूट लेवल ते कमु कोन थियल हूंदो त रिज़ल्ट डेफिनेटली उन तरीक़े सां कोन मिलंदो। सो जेकॾहिं डेफिनेटली तव्हां चाहींदा हूंदो तव्हांजा ॿार सुठे तरीक़े सां हर हंधि परफॉर्म कनि, त पोइ हीउ जेको टाइम आहे ॾाढो घटि टाइम हूंदो आहे उनजी तरबियत जे लाइ। त उन ॿार खे उहो माहौल तव्हां क्रिएट करे ॾियो त यकीनन उहो ॿारु तव्हांखे कॾहिं बि रुसवा कोन कंदो। ऐं यकीनन हर वालिदैन जी इहा कोशिशि हूंदी आहे, बल्कि मां सम्झां थी ज़िंदगी जो उनजो महवर इहो हूंदो आहे, उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां जेको कयूं पिया पंहिंजो औलाद जे लाइ कयूं पिया। सो सभु कुझु पंहिंजे औलाद जे लाइ कबो आहे, पर उनखे थोरो टाइम ॾिजे ऐं प्रॉपर तरीक़े सां जेकॾहिं उनजी ट्रेनिंग हूंदी, उनजी तरबियत हूंदी, त पोइ यकीनन उहो हिन सोसाइटी में हिकिड़ो कारआमद फ़र्द थी करे पंहिंजूं तमामु ख़िदमतूं ॾाढे सुहिणे अंदाज़ में ज़रूरु ॾींदो। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त, पर मुंहिंजा मेहमान मौजूद आहिनि, उन्हनि खां लास्ट में मां मैसेज ज़रूरु वठंदमि। एसएम नदीम साहब, आपसे मैसेज लेना चाहूँगी इन शॉर्ट मैं चाहूँगी क्या मैं ये कहूँ कि हमें जो बीइंग पाकिस्तानी सबसे पहले पाकिस्तान के बारे में सोचना चाहिए। जो भी चीज़ें हैं, आपके इख्तलाफात हैं, जो भी मामलात हैं, उनको दरगुजर करें और सबसे पहले पाकिस्तान। ज़बरदस्त खलील साहब तव्हां खां मैसेज वठंदासीं। बिल्कुलु मां इन शॉर्ट जेको मैसेज इहो ॾींदुसि पंहिंजी ख़ुसूसन वेलफेयर जे लाइ, त जेको असां मिशन शुरू कयो आहे त उन में असांखे सुठनि दोस्तनि जी, सुठनि इदारनि जी, सुठनि जेके सान्यामन धुरियूं आहिनि उन्हनि जी सहकार जी ज़रूरत आहे। त जेको असां कमु ही करणु चाहियूं था पिया, त उन में असांजी मदद थिए त असां वधि में वधि उन्हनि खे असां इन शइ में असां अॻिते वधाए सघूं। ऐं प्लस में नौजवान जेके वकील आहिनि या लॉ स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि जे लाइ जेके असां अपॉर्चुनिटीज़ रखियूं आहिनि आर के लीगल अकेडमी में, त उन्हनि जे लाइ उहे असां जेके अपॉर्चुनिटी उहे अवेल कनि ऐं वधि खां वधि जेको आहे सो फ़ाइदो वठी सघनि। ज़बरदस्त लास्ट में मूंखे हालांकि त स्टार्टिंग में तव्हांखे कॉन्ग्रेचुलेशन्स चवणु खपे हा, तव्हां माशाल्लाह एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में हर साल जेको आहे सो ही अवॉर्ड सेरेमनी कंदा आहियो। साइमो वेलफेयर एसोसिएशन जी तरफ़ खां तमामु नौजवान खे जेके सुठो कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे तव्हां अवॉर्ड सां शील्ड सां नवाज़ींदा आहियो। त हिन साल बि ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हांजो प्रोग्राम थियो, उनजे लाइ तव्हांखे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। ऐं इन ई उमेद सां पंहिंजे प्रोग्राम जे इख़्तिताम ते वञा थी त इंशाअल्लाह तव्हां तमामु सुठो कमु कंदा रहंदव ऐं तमामु सुठी कॉन्ट्रीब्यूशन तव्हांजी हिन सोसाइटी में इंशाअल्लाह हूंदी। राहिला साहिबा लास्ट में इन शॉर्ट तव्हां खां बि असां मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो? जी मां इहो मैसेज ॾियणु चाहींदमि त घणी औरतूं ॾिठियूं आहिनि एजुकेटेड हूंदियूं, लेकिन उन्हनि जा मर्द उन्हनि खे छा कंदा आहिनि, उन्हनि जी एजुकेशन खे दॿाए रखंदा आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि न बाउंड करे छॾंदा आहिनि। जी, त मां इहो उन्हनि मर्दनि खे चवणु चाहींदमि कि उन्हनि जी एजुकेशन खे यूटिलाइज़ कयो ऐं उन्हनि खे अॻिते आणो ऐं तव्हांजी ज़िंदगी रियली ग्रेट तमामु सुठो ज़बरदस्त राहिला साहिबा जो मैसेज। एसएम नदीम साहब थैंक यू सो मच, आप आए, आपने टाइम दिया हमें। एडवोकेट खलील अहमद उनर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, असांजे प्रोग्राम खे तव्हां मान बख़्शो ऐं असांजो प्रोग्राम तव्हांजी मौजूदगी में तमामु ख़ूबसूरत बणिजी असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। राहिला खलील साहिबा तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, असांजे प्रोग्राम खे तव्हां मान बख़्शो आहे। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त,
ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआनि में रखंदो भरपूर यादि। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।